रहमान रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हां सां गॾु उमेद थी कयां त तव्हां ठीकु हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो, पंहिंजे प्यारनि सां हूंदो, पंहिंजे माइड़नि सां हूंदो, पंहिंजे ॿारनि सां हूंदो। के भाउ भेण मुंहिंजा पंहिंजे सफ़र ॾे रवां दवां हूंदा ऐं पंहिंजे ऑफिसुनि ॾे वियल हूंदा ऐं के मुंहिंजूं भेणूं रंधिणनि में कमकार करे रही हूंदियूं ऐं बालक स्कूल ॾे वियल हूंदा। जीअं त नाज़रीन मां तव्हांखे चवंदी हलां, जेके मुंहिंजा नाज़रीन आहिनि ऐं मुंहिंजा भाउ भेणूं आहिनि उन्हनि खे चवंदी हलां त तव्हां जेका ज़िंदगी थींदी आहे न उन जा ॿ रुख थींदा आहिनि। तव्हां को पनो हुजे या तव्हां जेको ॿुधो था, तव्हां दिमाग़ में रखो ॻाल्हि त हिकिड़ो हूंदो आहे त असां जेको डिसीशन कंदा आहियूं उन में एक्सटर्नल जेके साइडूं हूंदियूं आहिनि, ॿियो इंटरनल। जेके इंटरनल हूंदियूं आहिनि, जीअं ॾिसो असांजे अखि में धकु थो लॻी पवे त असां कीअं छिरक था पिया भरियूं त भई असांजे अखि में धकु लॻो, इहो समुझो जहिड़ो एक्सटर्नल ॿाहिरां पावर आयो ऐं असांजे अंदरि में ख़ौफ़ पैदा थियो। ऐं ॿियो एक्सटर्नल पावर उहो थींदो आहे जेके माण्हू आहिनि, जेके रिलेटिव्स आहिनि, जंहिंसां असां उथूं वेहूं था, उहे असांखे छा था चवनि। ऐं ॿियो वरी जेको असांजो अंदरि आहे उन में असांजो वेयन छा आहे, असांजो एम छा आहे, असांजूं स्ट्रगल छा आहिनि। पर जॾहिं असां एक्सटर्नल साइड वठंदासीं न त जीअं असांखे ॿाहिरां जेको ख़ौफ़ थो पियो मिले, जेको मां तव्हांखे अखि जो मिसाल ॾिनो त असां डिॼी वियासीं, असां अंदरि में डिॼी वियासीं। ईअं ई असां ॿियनि माण्हुनि जो घणो असां असरु था वठूं ॿाहिरियुनि जो, त माण्हू छा चवंदा ऐं असां इहो नथा ॾिसूं त जेको असांजे अंदरि में जेको इंटरनल एम आहिनि, मक़सद आहिनि, स्ट्रगल आहिनि, असां उन्हनि खे फॉलो नथा कयूं। यानी असांजो अंदरि एतिरो मज़बूत न आहे। जॾहिं पंहिंजो अंदरि एतिरो मज़बूत न हूंदो आहे त माण्हू डिसीशन बि न करे सघंदो आहे। ऐं तव्हां ॾिठो हूंदो कंहिं घरनि में ॿारनि जा डिसीशन हूंदा आहिनि, शादियुनि जा, पढ़ाइनि जा हूंदा आहिनि, हुननि जा चाचा मामा मासियूं पियूं कंदियूं आहिनि। इन करे जो हुननि जा माउ पीउ जेके हूंदा आहिनि उन्हनि जो अंदरि मज़बूत न हूंदो आहे ऐं हू सुठा डिसीशन मेकर न हूंदा आहिनि ऐं हुननि जा ॿिया ॿिया फ़ैसिला कंदा आहिनि। ऐं मां तव्हांखे चवंदसि त इन्हनि ॻाल्हियुनि ते तव्हां अमल कयो ऐं तव्हांजी ज़िंदगी, तव्हांजे ॿारनि जी ज़िंदगी बहितर थी सघंदी। जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम सुबुह मेराण में हमेशह टैलेंटेड ऐं सुठा महिमान गॾु आया आहिनि, जंहिं ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं तव्हां असांजे नाज़रीन ॿुधियूं आहिनि ॻाल्हियूं ऐं उन्हनि ते अमल बि कयो आहे। अॼु बि साॻी तरह असांजे सुबुह मेराण प्रोग्राम जे मंच ते इलाही स्पेशल ऐं सुठा ऐं ॾाढा महिमान असां सां गॾु आहिनि। मां तव्हां खां तारीफ़ कराईंदी हलां उन्हनि जो। मिस्टर शकील काइम खानी, डिस्ट्रिक्ट गवर्नर बलोचिस्तान रोटरी इंटरनेशनल। ऐं पाण आहे साईं नाज़िम सामारो टाउन डिस्ट्रिक्ट जो, जेको एक्स थी चुको आहे उमरकोट जो। ऐं ॿियो जेको असांजो महिमान आहे सुघड़ फ़क़ीर अली नवाज़ लंजवाणी साहब ऐं सुघड़ फ़क़ीर अहमद अली चांडियो। सर मां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में वेलकम चवां थी सुबुह मेराण में। सर मिस्टर शकील काइम खानी साहब, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? थैंक यू सो मच। ऐं मां तव्हांखे बि फ़क़ीर सुघड़ अली नवाज़ लंजवाणी साहब ऐं फ़क़ीर अहमद अली चांडियो साहब, तव्हांखां बि पुछां थी त तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? ऐं सर तव्हांजो सुबुह कीअं गुज़रंदो आहे? बसि सुबुह त अमूमन त असां राति देरि थी वेंदी आहे त सुबुह जो लेट ई उथंदा आहियूं। जी जी। पर अॼु त इतफ़ाक़ सां आउं कराची हुउसि राति, त हीअं जी ट्रेवल जी। करे सिधो हिते पहुचां पियो। ऐं अलहमदिल्ला हूअं त सुबुह सुठी गुज़रे थी सभिनी जी, ऐं इन उमेद सां त अॼोको ॾींहुं बि असांजो इनशाला सुठो गुज़रंदो। ऐं मां सुघड़ फ़क़ीर अली नवाज़ लंजवाणी साहब, तव्हां खां बि इहो सुवालु कंदसि त तव्हांजो सुबुह कीअं गुज़रंदो आहे? हाँ बिल्कुलु शुक्र अल्हम्दुलिल्लाह, ॾींहुं माशाअल्लाह ज़बरदस्ती गुज़रंदो आहे। उहो वॾा चवंदा आहिनि त किताबनि में पढ़ंदा हुआसीं त सवेरे सुम्हिजे सवेरे उथिजे। जी जी। जेको सवेरे सुम्हंदो आहे त वरी उथंदो बि सवेरे आहे, वरी सुबुह जो टाइम जाॻण बि ज़रूरी आहे। को नमाज़ पढ़े, को पंहिंजे कमकार लाइ तयारी करे। सो माशाअल्लाह ॾींहुं सभई भला हूंदा आहिनि। सही सही, ज़बरदस्त। ऐं सुघड़ फ़क़ीर अहमद अली चांडियो साहब, तव्हां ॿुधायो तव्हांजो सुबुह कीअं गुज़रंदो आहे? ऐं त 5 खां पोइ आराम ई कोन कंदो आहियां, 5 बजे उथी वेंदो आहियां। अच्छा। सुबुह सां उथण सां अलाह खे यादि करिजे। माशाअल्लाह माशाअल्लाह। फ़क़ीर सुघड़ अली नवाज़ लंजवाणी साहब, तव्हां असांखे छा था ॿुधायो अॼु? असां शाह साईं जा बैत आहिनि सुर श्री राग। जी बिस्मिल्लाह। उहो ॾाढो पसंदि आहे सुर श्री राग। शाह साईं थो चए त काओ कमायो, काओ माना कूड़, कच, बेकार, जेको कंहिं कम जो कोन्हे।
काओ कमायो मोती मुंहुं न वणजा। सची ॻाल्हि मूंखे वणी कोन सॼी उमिरि, उहो अफ़सोस थो करे इंसानु। त काओ कमायो मोती मुंहुं न वणजा, सीए जो सैद चए वखर विहायोम, हेड़ो हाल संदोम तूं तुंहिंजे उभियां। मुंहिंजा मालिक वरी बि तुंहिंजे अॻियां। वरी चए थो त कूड़ कमा मां कच, कूड़ कचो आहे इहो ॿ टे मिंटनि खां पोइ उहो ज़ाया थी वेंदो आहे। त कूड़ कमा मां कच उथी ओर अलासी, कढ दगा दिलि मां साहिब वणे सच, मोहबत संदो मन में तूं माणक ॿार जे मच, ओ इन पर थी अच, ईअं सुथरो थी अच, इन पर थी अच त सौदो थिए सुथरो। त तोसां रब पाक सौदो करे तोखे पंहिंजो रहमतूं ॾे ऐं तूं अलाह जो ज़िक्र करीं। वरी छा सम्झो त सेवा कर समूंड जी। समूंड हुनखे बि न चयो आहे, हिन जहान खे। त अलाह साईं केतिरो बहितरीनु जहान असांजे लाइ जोड़ियो आहे, जिते असांखे शुक्र करणु खपे। ऐं असांखे त सेवा कर समूंड जी, जंहिंमें जर वहे थो जाल, साए वहन सीर में माणक मोती लाल, जे मासो जुड़ई माल। रब जी रहमत जो तोखे हिकिड़ो मासो ऐं कतरो मिले न त तुंहिंजी ज़िंदगी ठही वेंदी। जे मासो मिली जुड़ई माल त पुॼारा पुर थिए, माना तूं पुर थी वञो। वरी छा सारी राति सुभान जागी जिन यादि कयो, उनजो अब्दुल लतीफ़ चए मिटी लधो मान, कोड़े कन सलाम अचो आगे उनजे, जिन अलाह खे राज़ी कयो अॼु उते माण्हू सलामे। वरी छा सम्झो त सारी राति सुभान सौदो कनि साहिब सी। साहिब सी कहिड़ो सौदो? अलाह जो ज़िक्र था कनि ऐं अलाह खां पंहिंजूं रहमतूं था वठनि। त इहो सौदो इहो सारी राति सुॼाण सौदो कनि साहिब सी, बानप भरे ॿेड़ियूं आजिज़ी बानप भरे ॿेड़ियूं, हलिया जोप जवान उहो पाणी पहलवान। ॾुखियायूं आहिनि अॻियां कबर जी ॾुखियाई थो ॾिसे, पाणी पहलवान पर हिकु लाज़े मंझि लंघी विया, छो त हुन रब खे राज़ी कयो, हिकु लाज़े मंझि लंघी विया। सेवियो जिन सुभान, सेवियो जिन सुभान, वीर न विढ़े तन सी। अॻियां जी ॾुखियाई हुननि खे कुझु कोन कंदी। सेवियो जिन सुभान, वीर न विढ़े तन सी, तोबा जी तासीर सी, तरी विया तूफ़ान, ॾेई तौकल तकियो, आर लंघिया आसान, कामल कश्ती बान, विच में गॾनि वाहिरो। वाहिर करण वारो उनखे विच में गॾिजी वियो। से पुॼारा पुर थिया, जिन अलाह खे यादि कयो। छा साईं थो चए? से पुॼारा पुर थिया, समुंड सेवियो जिन, आंदाऊं अमीक मां जूते जवाहिरनि, लधाऊं लतीफ़ चए लालू मां लहरनि, उहो कान्हे क़ीमत तन मुल महांगो उनजो। वरी ई गत गवाज़नि जी समुंड सोझाऊं, उहे भला आहिनि जिन इन दुनिया मंझां कुझु हासिलु कयो। ई गत गवाज़नि समुंड सोझाऊं, पेही मंझि पातार जे माणक मेणियाऊं, उहो आणे ॾिनाऊं हीरा लाल हथनि से। विया जे अमीक ॾे मुंहुं काओ ॾेई, तिन सिपूं सोझे कढियूं पातारां पेई, पसंदा सही अमुल अखरनि से। वाह 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 वाह, ज़बरदस्त फ़कीर साईं, इलाही तव्हां सुठो ॿुधायो। मिस्टर शकील काइम खानी साहब, तव्हां ॿुधायो जेका हेल्थ जी छा कंडीशन आहे हिते सिंध जी? हूं त सिंध गवर्नमेंट जो हिकिड़ो इनिशिएटिव जेको आहे NICVD जे हवाले सां ॾिसजे, ऐं गंबट में जेको हॉस्पिटल ठाहियो आहे त उन हवाले सां ॾिसजे त तमामु बहितरीनु कमु कया आहिनि। हींअर हिकिड़ो आम ग़रीब माण्हू बि पंहिंजे दिलि जी बीमारियुनि जो इलाजु मुफ़्त में कराए सघनि था, ऐं तमामु सुठा हॉस्पिटल ठहिया आहिनि। ऐं स्पेशली जेका गंबट में जेका ट्रांसप्लांटेशन बि थिए पई, उते जिगर जी बीमारी जा इलाज थियनि पिया, ऐं उते जो फ़ाइदो सिर्फ़ु सिंध जा माण्हू न पर आहे, आउं सम्झां थो त पूरे पाकिस्तान खां जेको आहे हुन हॉस्पिटल में माण्हू अचनि पिया। पर बेसिकली असांजी जेका बेसिक्स जेको हेल्थ जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं त असांजा जेका तालुका हॉस्पिटल्स या बेसिक हेल्थ यूनिट्स वग़ैरह जेका आहिनि त हुननि ते सहूलियतूं अञा तमामु घटि आहिनि। हुते डॉक्टर्स जी खोट आहे तमामु घणी, ऐं दवाउनि जी खोट आहे। त सिंध गवर्नमेंट खे इन साइड ते बि सोचणु खपे, इन साइड ते बि थोरो एक्शन वठणु खपनि, ऐं हुते दवाऊं पहुचाइणु खपनि, ऐं जेका डॉक्टर्स जेका कमी आहे उहो पूरी करणु खपे, ताकी हुते जा आम माण्हू जेका आहिनि, हुते जेका छोटी मोटी जेका बीमारियूं थींदियूं आहिनि उनजो आसानी सां हुते लोकल पंहिंजे हॉस्पिटल्स में, गवर्नमेंट हॉस्पिटल में इलाजु कराए सघनि। सही सही। ऐं तव्हां छा था ॾिसो जेको तालीम आहे उनजी सूरत हाल सिंध में?
तालीम जे हवाले सां तो अलहमदिल्ला जेका आऊं जंहिं कॉन्स्टिट्यूंसी सां तालुक़ु रखां थो सामारो उहो साईं सैयद सरदार शाह जी कॉन्स्टिट्यूंसी आहे ऐं हू हींअर एजुकेशन मिनिस्टर बि आहिनि ऐं हिन जे मिनिस्टर थियण खां पोइ जेका मास्तरनि जी खोट हुई टीचर्स जी उहो पूरी थी आहे तक़रीबन 55-60 टीचर्स जेका भर्ती थिया आहिनि ऐं उहो सभु मेरिट ते थिया आहिनि त हुनखां पोइ पंहिंजी सिंध जी तालीम में काफ़ी सुधारो आयो हुनखां पोइ त हालति हुनखां पहिरीं त तमामु घणी हालति ख़राबु हुई पर हुनखां पोइ काफ़ी सुधारो आयो ऐं उमेदु करे सघिजे थी त हींअर जेका अञा बि जेका खोट आहे असांजे PST जी JST जी HST जी ऐं लेक्चरर्स जी उहो बि जेकॾहिं मेरिट ते भर्ती थियनि तो आउं सम्झां थो त पंहिंजे सिंध जो मुस्तक़बिल ताबनाक हूंदो। अच्छा अच्छा, इलाही ज़बरदस्त। ऐं डिस्ट्रिक्ट सामारो ऐं उमरकोट जी तव्हां कंडीशन ॿुधायो तालीम जी ऐं हेल्थ जी। उमरकोट सिचुएशन त तक़रीबन सॼे सिंध में साॻी विया आहे जी त हर जॻह ते जेका लोकल हॉस्पिटल्स बग़ैर पंहिंजा बेसिक हेल्थ यूनिट्स जेका आहिनि या तालुका हॉस्पिटल्स आहिनि हुन में डॉक्टर्स जी तमामु घणी खोट आहे त उमरकोट ज़िले में बि जेका 4 तालुका आहिनि तालुका समारो पिथोरो उमरकोट ऐं कुंडरी जे चारई तालुका हॉस्पिटल्स में त डॉक्टर्स जी खोट बि आहे ऐं दवाउनि जी खोट बि आहे पर इन ते ज़रूरु असांजा जेका MNA MPs आहिनि उहो उमेदु आहे त एक्शन खणंदा ऐं इहो जेको दवाउनि जी खोट आहे उहो पूरी कंदा ऐं जेका डॉक्टर्स जी ऐं जेको स्टाफ जी खोट आहे उहो पूरी कंदा त ऑटोमेटिकली इन में काफ़ी सुधारो अची सघे थो। ऐं तालीम जी बि तालीम में त मूं तव्हांखे जीअं ॿुधायो त हू उमरकोट ज़िलो त साईं सरदार शाह जो पंहिंजो ज़िलो आहे हू त एजुकेशन मिनिस्टर आहिनि त यकीनन हू त काफ़ी इनिशिएटिव वठनि पिया इन सिलसिले में ऐं हींअर त काफ़ी कैंपसिस मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ जा उमरकोट में क़ाइमु थी चुका आहिनि ऐं अञा बि असीं उमेदु करे सघूं था त मेडिकल जे हवाले सां मेडिकल कॉलेजिस वग़ैरह जेका आहिनि त उन्हनि जा बि कैंपस इनशाला जल्द उमरकोट में खुलंदा त हुते जा जेका थर जा ऐं उमरकोट जा माण्हू आहिनि उन खां भरपूर फ़ाइदो खणी सघनि था। ऐं सर तव्हां उमरकोट ऐं सामारे जे नौजवान खे कीअं था ॾिसो? असांजे असल में नौजवान जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हाईंदासीं त हींअर जेको असांजी सूरत हाल सॼे सिंध में ई मनशियात जे हवाले सां जेकॾहिं पाण असीं सोचूं त मनशियात तमामु घणी जेको आहे हले पई जंहिंमें गुटको ख़ासि तौर ते जेको कैंसर जो सबबु थिए पियो ऐं कैंसर तमामु घणो वधे पई इन खां अलावा आइस जा नशा आहिनि ॿिया नशा आहिनि त हुननि खे बचाइण जे लाइ असांखे कोशिशि इहो करणु खपे त असां पंहिंजा ग्राउंड्स जेका आहिनि हुननि खे आबाद करियूं पंहिंजी लाइब्रेरीज़ वधि में वधि खोलियूं लाइब्रेरीज़ खे आबाद करियूं ताकी असांजा नौजवाननि जेका ज़हन जेको आहे हू नौनिशात खां इन पॉज़िटिव शयुनि जे लाइ कन्वर्ट थिए त उन में जेको असांजो नौजवान पंहिंजो तरक़ी करे सघे। सही सही बिल्कुलु तव्हां सही चयो, सुठी ॻाल्हि। ऐं मुंहिंजा जेके नाज़रीन आहिनि उहे बि ॿुधी रहिया हूंदा ऐं ॾिसी रहिया हूंदा जीअं त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो। असां था वञूं नंढड़ी साई ते। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हां सां गॾु उमेदु थी कयां त तव्हां ठीकु हूंदा, ख़ुशि हूंदा ऐं सुबुह जो थधिड़ो पहर इंजॉय करे रहिया हूंदा। इन करे जो सुबुह जो पहर आहे ई अहिड़ो इंजॉय करण जहिड़ो। के माण्हू म्यूज़िक ॿुधंदा आहिनि, के वरी असांजो प्रोग्राम बि भाउ भेण ॿुधी रहिया हूंदा। जीअं त मिस्टर शकील सर साहब त तव्हां चयो त जेको मनशियात ते ॻाल्हायो, जेको आइस जो नशो पियो थिए, इहो सामारो डिस्ट्रिक्ट ऐं उमरकोट जे हवाले सां ॻाल्हायो त इन जी रोकथाम लाइ कुझु कयो वियो आहे न, या को क़दम अहिड़ो खयो वियो आहे या कुझु ॿुधायो? जी बिल्कुलु, सिविल सोसाइटी त इन सिलसिले में काफ़ी एफर्ट्स वठनि पियूं पर असांजा कुझु इदारा जेका आहिनि उहो जेकॾहिं सहकार कनि, स्पेशली असां कंट्रोलिंग अथॉरिटी त असांजी पुलिस आहे, जेकॾहिं सहकार करे इन मामले में सिविल सोसाइटी सां गॾु त इन ते कंट्रोल यकीनन थी सघे थो। ऐं इहो ज़रूरी बि आहे त छाजे करे असांजी नौजवान नस्ल जेका आहे उहो हिन मनशियात जे करे तबाह थींदी पई वञे ऐं स्पेशली जेका गुटको जेको आहे, गुटको वापराइण सां तव्हांखे ख़बर आहे त उहो कैंसर जो मर्ज़ तमामु घणो वधे पियो ऐं तव्हां जेकॾहिं हॉस्पिटल्स में वेंदा जंहिंमें जिते कैंसर जा इलाज थियनि था त अवी बि उते ॾिसी हैरान थी वेंदा। इहो सोचंदा छा असांजो सॼो सिंध जेको आहे छा कैंसर में मुब्तला थी चुको आहे, जो हेॾी वॾी तइदाद कैंसर जे पेशेंट जी मूं ते मौजूदु आहे। उहो सभु जेका सबब जेका आहिनि उहे इहो मनशियात आहे।
त इन खे कंट्रोल करण लाइ जेकॾहिं असांजी पुलिस जेका आहे सहकार करे ऐं पुलिस चाहे त हिन खे कंट्रोल करे बि सघे थी। ऐं सिविल सोसाइटी त यकीनन हर जॻह ते हर इलाइक़े में सिविल सोसाइटी जी कोशिशि इहा ई हूंदी आहे त असांजे इलाइक़े में मनशियात बि न हले, असांजा नौजवान पॉज़िटिव जेको आहे एक्टिविटीज़ ॾांहुं वञनि। सर इहे जेके इदारा आहिनि इहे बि त अवाम जी सहायता लाइ आहिनि न, त पोइ इहे छो नथा पिया कनि इन्हनि ते कंट्रोल? न बिल्कुलु, कुझु असांजा ऑफिसर्स आहिनि जेका तमामु घणी कोशिशि बि कनि था, पर हिननि में जीअं चवंदा आहिनि त कारी रेडूं त हर जॻह ते मौजूदु आहिनि, त यकीनन पुलिस में बि कुझु अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेका हुन मनशियात जे अॾनि खां उते भतो वठंदा आहिनि, जंहिंजे करे हू हिते कंट्रोल नथा करे सघनि। त जेकॾहिं असांजा जेका सुठा ऑफिसर जेका अक्सरियत त पॉज़िटिव सोच वारी आहिनि, जेकॾहिं हू अॻिते अचनि, हू थोरो एक्शन वठनि, त यकीनन जेका कारी रेडूं आहिनि पुलिस में या कंहिं बि डिपार्टमेंट में उहो ख़तमु थी सघनि थियूं। सही, तव्हां बिल्कुलु सही चओ। फ़क़ीर अली नवाज़ लंजाणी साहिबु, तव्हां छा था ॿुधायो हाणे असांजे? असां ॿुधायूं था सुर रामकली शाहब्दल ते भिटाई। सुर रामकली में जेके आहिनि जिन पैसे जेके अलाह जा मतिलबु नेक बाना, उन में सुर रामकली जो ज़िक्र आहे त मूना तूर सीना सदा सनासियन, सजदे में सैयद चए गोॾा गोदड़ियन, अल्लाहू वलियुल लज़ीना आमनू युखरिजूहुम मिनल ज़ुल्मात इलन नूर, अहिड़ी परपुरन वो खर मूसा साइका जोगी जुंग जलन, माज़ा गल बसर वमा तगा था, अहिड़ी रवश रवन, कुल मिन अलैहा फ़ान बाक़ी कीन बचन, फ़कान कौब कौसैन और अदना था नागा ईअं नमन, मुशाहिदो महबूब जो उते आदेशन, बे युबसरू बे यस्मा बे विसाल ही वेहन, बे यमशी बे यंतका था, अहिड़ी चाल चलन, ओ सैयद चए संदन तो कल पुछे तो कहिड़ी। ही त नूर खां बि नूर लॻा पिया आहिनि। सुभान अल्लाह। फ़क़ीर अहमद अली चाणियो साहिबु, तव्हां छा था ॿुधायो हाणे असांखे? नसीहत जो बैत ॿुधाईंदुसि। बिस्मिल्लाह। त ॿुधी ही नसीहत तूं शोखी छॾे ॾे, ॿुधी ही नसीहत तूं शोखी छॾे ॾे, नाहे शान शरीयत त हिकदम लॾे ॾे, मिले जाथे इज़त उते घर अॾे ॾे, खणी ख़ैर वञजा तूं जल्दी जॾे ॾे, हुजई हक़ पराओ त साझरई सॾे ॾे, वठी को मेड़ अचे जे तुंहिंजे तॾे ॾे, त खाई वञजा कावड़ ॾिसी कंहिं वॾे ॾे, वठी मौत वींदई खणंदई खॾे ॾे, पंजा मिट प्यारा छॾे ईंदई पुराणे भॾे ॾे, अजायो न फिर अबासी तूं बि फॾे ॾे, मोहब्बत में मलूक तूं त गाॾो गॾे ॾे, आहीं क़ीमत संदो कतरो, रख अंदर में इंसानियत, कंहिंखे ॿधाई कंहिंखे खड़ाई, छॾ शोर शरारत, वणंदई कोन वाहिद खे, इहा तुंहिंजी हरकत, कम न ईंदई क़बर में, दुनिया धन ऐं दौलत, क़बर अंधारी कारी वारी, जिथे मिंट न मिलंदई मोहलत, अदब ऐं अखलाक सां कर न्याज़ मंदी निवड़त, अबोझन सां अहमद चए कर मिसकीननि जी मदद, सलवात पढ़ सरवर ते त राज़िक ॾियई रहमत, प्यास रख पंजनि सां त घर थियई जन्नत, पोइ परवर रखियई पत त अथई चङायूं चांडियूं चए। अरे छो त चङा धारियो के ख़याल, ॾिसो ज़माने जा हाल, चङा धारियो के ख़याल, भैरनि सोटनि में संधा, अहिड़ा अकुल कया अंधा, फिरी बघड़ छा बंदा, ढक लॼूं लॼ पाल, चङा धारियो के ख़याल, ॾिसो ज़माने जा हाल, हिकु आला अमलदार, ॿियो ज़ालिम ज़मींदार, टियों साहिब सूबेदार, लातिया धुकड़ ते धमाल, चङा धारियो के ख़याल, ॾिसो ज़माने जा हाल, नका गणन गणी गण, वॾा वधी विया वण, काथे धणी काथे धन, किथे मरी विया माल, चङा धारियो के ख़याल, ॾिसो ज़माने जा हाल, हया कुड़मी ॾे हज़ार, भाङा ॿई खया भोतार, विढ़िया कुढ़ी ते कमदार, पूरो पैस न पलाल, चङा धारियो के ख़याल, ॾिसो ज़माने जा हाल, चङा धारियो के ख़याल, पले पंहिंजा वञो पेर, पले पंहिंजा वञो पेर, काथे बबर ॾींदा ॿेर, चवनि शाइर अहिड़ा शहर, कहिड़ो ॾोह कयो आ जलाल,
चङा धारियो के ख़याल ॾिसो ज़माने जा हाल गॾ घोड़ा ऐं घटा गॾे कासाइन पे कुठा आहिनि सीर जा सुठा कन कुता था हिलाल चङा धारियो के ख़याल ॾिसो ज़माने जा हाल चङा धारियो के ख़याल मलूक सूर थिया सबील कर अब्बासी अपील राज़ी थिए रब जलील करे बुरन मथां ओ भाल चङा धारियो के ख़याल ॾिसो ज़माने जा हाल चङा धारियो के ख़याल ॾाढो सुठो ॾाढो ख़ूब ॾाढो सुठो ॿुधायो था चाडू साहब शकील काइमखानी साहब तव्हां ॿुधायो जेके उमरकोट ऐं सामारो ॾे हुनरमंद औरतूं आहिनि उन्हनि जे हवाले सां ॿुधायो त कुझु को उन्हनि जो कुझु आहे इंस्टीट्यूट या कुझु उन्हनि खे कुझु उन्हनि लाइ कयो थो वञे बहितरी लाइ असां रोटरी जे प्लेटफॉर्म तां जेको आहे न हिकिड़ो इनिशिएटिव वरितो आहे असांजो हिकिड़ो तमामु बहितरीनु प्रोग्राम हले पियो फ्लड अफेक्टेड एरियाज़ जे लाइ असां उते ॻोठ अॾे ॾियूं था ॻोठ ठाहे ॾींदा आहियूं त असां अञा ताईं तक़रीबन 14 यानी 14 विलेजिस असां क़ाइमु करे चुका आहियूं जंहिंमें असां उन्हनि खे घर ठाहे ॾींदा आहियूं उन्हनि खे कम्यूनिटी सेंटर स्कूल डिस्पेंसरी ऐं सॼे ॻोठ खे सोलर सिस्टम ऐं फिल्ट्रेशन प्लांट वग़ैरह ठाहे ॾींदा आहियूं ऐं उन सां गॾोगॾु असां हिते जेको वोकेशनल सेंटर ठाहियूं पिया ऐं असांजा 2 वोकेशनल सेंटर स्टार्ट थी चुका आहिनि जंहिंमें असां औरतुनि खे सिखिया ॾियूं था सिलाई कढ़ाई जी जीअं असां सिंध जी रली ठाहिण जा तरीक़ा कपिड़ा सिबण जा ऐं थां ठिकर मिटी जा ठाहिण जा तरीक़ेकार उहो सभु असां उन्हनि खे सेखारूं पिया ऐं अलहमदुल्ला हींअर असांजे विलेजिस में औरतूं एतिरियूं त हींअर तयारु थी चुकियूं आहिनि जो मिटी जा जेका असां हुते भठी बि लॻाई आहे हुते मिटी जे थां ठाहिण कंहिंखे पको करण जे लाइ उहो जेका टाइल्स बि ठाहिनि पिया हुते ऐं उहो टाइल्स हुतां खां हिते कराची जी कुझु पार्टियूं परचेज़ करे हिते मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उहे टाइल्स लॻाया विया आहिनि मुख़्तलिफ़ रोड्स ते त इहो असांजो हिकिड़ो प्रोजेक्ट रोटरी जी प्लेटफॉर्म तां असांजो तमामु बहितरीनु हिकिड़ो प्रोजेक्ट हले पियो ऐं उन खां अलावा असांजी त कोशिशि इहा हूंदी आहे त वुमेन्स जेके आहे उन्हनि खे एम्पावर कजे हर लिहाज़ सां जी ऐं तव्हां एजुकेशन जे हवाले सां छा चवंदव त एॾां जी जेके छोकिरियूं आहिनि या विमेन आहिनि एजुकेशन जे हवाले सां ॿुधायो त उन्हनि जूं सहूलियतूं कुझु स्कूलनि में उन्हनि खे स्कूल में हाणे असांजे इलाइक़े में त ख़ैर उमरकोट जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हाइणु चाहियां त हुते असां जीअं सामारे में त अलॻि गर्ल्स कॉलेज बि अलॻि आहे असांजो ऐं स्कूल तक़रीबन आई थिंक जिथे बि गर्ल्स जा स्कूल्स आहिनि उहो तमामु जेका आहिनि असांजी नियाणियूं जेका आहिनि उहो तालीम पिराए रहियूं आहिनि ऐं असांजा जेका क्लोज़ स्कूल हुआ बंदि स्कूल हुआ जेका फीमेल जा छोकिरियुनि जा जेका स्कूल हुआ उन ते ख़ासि तवजो हींअर असांजे मिनिस्टर साहिबु ॾियनि पिया त हू क्लोज़ स्कूल खोलिया वञनि छाजे करे असांजे ॿाहिरि जे इलाइक़े में रुझान कुझु घटि आहे त छोकिरियुनि खे तालीम ॾियारण जो त हू स्कूल जेकॾहिं खुली था वञनि सभु जा सभु त आउं सम्झां थो हिकिड़ो इनकलाब थींदो ऐं असांजी जेका नियाणियूं आहिनि उहे बहितर तरीक़े सां आसानी सां तालीम हासिलु करे सही सही सर भला जेके स्कूल बंदि पिया आहिनि इन्हनि जे लाइ तव्हां छा चवंदो कहिड़ा सबब आहिनि वरी इन्हनि जा बंदि थियण जा हिकिड़ा त इहो सबबु आहिनि त कुझु अहिड़नि इलाइक़नि में या कुझु अहिड़ियुनि जॻहियुनि ते स्कूल ठही विया हुआ जिते असांजे इलाइक़े जा जीअं पाण वॾेरा रहीस चऊं उहो हुन स्कूलनि ते जे पंहिंजा गोदाम ठाहे वेठा आहिनि उन जो सबबु इहो हो त भई उहे स्कूल आबाद इन करे बि कोन थी सघिया त टीचर्स जी खोट हुई टीचर जी खोट जे करे स्कूल न खुली सघिया त हू ज़ाहिर गैर आबाद थियण खां पोइ त इलाइक़े जा माण्हू आया या हुते जो जेको ॻोठ जो हूंदो आहे चङो मुड़ुसु हूंदो आहे उहो कब्ज़ो करे वेंदो आहे या उनखे गोदाम वग़ैरह ठाहे वठंदो आहे पर हाणे जेका ही जेका टीचर भर्ती जी बिल्कुलु हींअर इहो ई ॻाल्हि कई पए त हींअर जेका टीचर्स जेका भर्ती थिया आहिनि या जेका हींअर अपॉइंटमेंट थी आहे त उन खां पोइ काफ़ी क्लोज़ स्कूल खुलिया बि आहिनि पर अञा बि स्कूल में टीचर्स जी खोट बि आहे ऐं हू स्कूल जेको आहे असां उमेदु करे सघूं था त बल्कि मूं कल्ह हिकिड़ी ख़बर पढ़ी पई त वरी जेको आहे 18,000 जेका वेकेंसीज़ जेका आहिनि हुननि ते नई भर्ती कई पई वञे ऐं उहो मेरिट ते थींदी जेकॾहिं 18,000 अञा भर्ती थी था वञनि सिंध में त आउं सम्झां थो शायदि को बि स्कूल क्लोज़ न रहंदो सभु स्कूल ओपन थी वेंदा ऐं असांजा ॿार जेका आहिनि तालीम हासिलु करे सघंदा सही सही माशाल्लाह इंशाल्लाह ईअं थिए त पोइ इलाही बहितरी थींदी ऐं केतिरो हाणे रेशो जहिड़ो यानी छोकिरियुनि जो वधियो आहे तालीम जो छो जो हीअ ॻोठाणी साइड आहे उमरकोट ऐं सामारो असांजो तालीम जो रेशो हींअर त कुझु जेका ही जेका बेनज़र इनकम सपोर्ट प्रोग्राम जे हवाले सां जेका उन्हनि खे नियाणियुनि खे जेको आहे मुआवज़ो ॾिनो वञे थो या स्कॉलरशिप ॾिनियूं वञनि थियूं
उन जे करे बि तमामु घणो रेशो हींअर फीमेल जो जेको आहे वधियो आहे। हुनमें छोकिरियूं जेको आहे तालीम हासिलु करण जी कोशिशि कनि पियूं। छाजे करे हिकिड़ो त हुननि जे ॿारनि खे ज़ाहिर असांजे इलाइक़े में गुरबत तमामु घणी आहे, त हू इहो ॾिसनि था त असांजी जेको आहे स्कॉलरशिप मिलंदियूं या को मुआवज़ो मिलंदो त उन हवाले सां पंहिंजे ॿारनि खे एडमिशन कराइनि था ऐं हू छोकिरियूं जेको आहे तालीम हासिलु कनि थियूं त हुननि खे वक़्तनि फ़वक़्तनि हू पैसा मिलंदा रहंदा आहिनि जंहिंसे हू पंहिंजी ज़रूरियात बि पूरी कनि था ऐं ख़ुशी सां तालीम बि हासिलु कनि था। माशाअल्लाह, इलाही ज़बरदस्त। फ़कीर अहमद अली चाड़ियो साहब, छा था ॿुधायो हाणे तव्हां असांखे? दादन फ़कीर चए थो त अवल दर वठिजे अलाह जो, ॿिए दर खे कबो छा। अवल दर वठिजे अलाह जो, ॿिए दर खे कबो छा। गुप्तगो कजे आस्ते धमचर खे कबो छा। दिल वञे ग़रीब ॾे तवंगर खे कबो छा। धक लॻे ज़िबान सां खंजर खे कबो छा। जो ज़ेवर कन छिने अदा दादन ते सोन खे कबो छा। अर्ज़ आहे त तुंहिंजी मोहबत जो जेॾो ऊचो ॻाटरा, तुंहिंजी मोहबत जो जेॾो ऊचो ॻाटरा, एॾो नफ़रत खे प्यारा लॻो खाटा। काल जेको न कुझु हो सो अॼु लाटा, हर कंहिं पंहिंजे नस्ल ते खाधो फाटा। वेहारी थो गंदड़नि खे गोॾो गॾे, वक़्तु थोरे में छॾी थो यारनि खे अॾे। करम जी नज़र जंहिंॾे महबूब पाई, असां तुंहिंजा ख़ादम आहियूं तोड़ ताईं। असां सादा सूदा तूं सॼण सभ जो साईं, असां तुंहिंजा ख़ादम आहियूं तोड़ ताईं। तुंहिंजो प्यार कंहिंजे लुटण जो न आ, तुंहिंजो नीहं नातो टुटण जो न आ। हेॾो कुर्ब तोसां हटण जो न आ, तुंहिंजो ख़ैर जानी खुटण जो न आ। कई कुर्ब थोरा कुर्बन खे सलाम, हिम्मत हौसले जज़्बन खे सलाम। पंहिंजे मान मूजिब पयो नातो निभाई, असां तुंहिंजा ख़ादिम आहियूं तोड़ ताईं। असां सादा सूदा तूं सॼण सभ जो साईं, असां तुंहिंजा ख़ादिम आहियूं तोड़ ताईं। वॾे वाकथो मां अखर ही चवां, तूं पारस आहीं तुंहिंजे पेरे पवां। तुंहिंजे पेरनि जो प्यारा पघरड़ो पियां, तुंहिंजे कदमनि खे हर हर मां बोसा ॾियां। तुंहिंजी ख़िदमत कंदे थी फरहत मिले, सिकायल खे थी जागीर जन्नत मिले। सुहिणी गुफ़्तगू सां पयो गमड़ा घटाई, असां तुंहिंजा ख़ादिम आहियूं तोड़ ताईं। कंदे तारीफ़ तुंहिंजी लंघी साल विया, कई सिज चंड कतियूं लही लाल विया। अॼु बि पूरा तुंहिंजा अची ख्याल विया, भलारा भञी चो ईअं भेरो भाल विया। ईअं त माण्हू ही टोकूं कंदा, अलाए छा छा चवंदा दुनिया जा बंदा। त पहिरियां प्यार ॾेई पोइ राणा रहाई, असां तुंहिंजा ख़ादिम आहियूं तोड़ ताईं। जे रुठा तोखां कंहिं की चयो, कुछो की न कॾहिं सबिर तो कयो। किरी क़दमे पया तुंहिंजे अचो, ॾिठो जन तोखे पतो तन खे पयो। कसम सां थियो न जज़्बाती आहियां, आशिक मां तुंहिंजो अज़लाती आहियां। विछड़िया वगर सां पियो रुठड़ा रसाई, असां तुंहिंजा ख़ादिम आहियूं तोड़ ताईं। जॾहिं मांझी हूंदा, जॾहिं मांझी हूंदा उन मैदान ते, तुरंत कहिड़े तौर मीज़ान ते। आशिक सचो तोसां आहियां क़ुरान ते, ईमान इस्लाम आज़ान ते। पढ़ंदो रहंदुसि पियो तुंहिंजी सना, लिखण में न पूरा के थींदा पना। थियनि वक़्त बाला जे वागूं वराई, असां तुंहिंजा ख़ादिम आहियूं तोड़ ताईं। असां सादा सूदा तूं सॼण सभ जो साईं, असां तुंहिंजा ख़ादिम आहियूं तोड़ ताईं। मूंखे नाम नामूस ऐं नात तो ॾिनी, मूंखे नाम नामूस ऐं नात तो ॾिनी। ख़िदमात ख़ैरात सलवात तो ॾिनी, ही जुमिले जोड़ण जी जज़्बात तो ॾिनी। वरना लिखण जी मिठल खे कहिड़ी मजाला, अकुलमंदन आॾो ही जाहिल झत्याला। हुजी साम्हूं सूरत पियो पल पल पसाई, असां तुंहिंजा ख़ादिम आहियूं तोड़ ताईं। असां सादा सूदा तूं सॼण सभ जो साईं, असां तुंहिंजा ख़ादिम आहियूं तोड़ ताईं, आहियूं तोड़ ताईं। ॾाढो सुठो ॿुधायो तव्हां फ़कीर अहमद अली चांडियो साहब, इलाही सुठो ॿुधायो। जीअं त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो, असां था वञूं नंढड़ी साई ते। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी, तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में राण में तव्हां सां गॾु। जीअं त उमेद थी कयां त तव्हां ठीकु हूंदा ऐं असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदा ऐं सुबुह जो थधड़ो पर इंजॉय करे रहिया हूंदा। अस्सलाम वालेकुम अदा।
वालेकुम सलाम। अदी मां उस्ताद मोहम्मद अमीन कीरियो पियो अर्ज़ु। जी जी अदा तव्हां किथां पिया ॻाल्हायो, छा था चवणु चाहियो असांजे प्रोग्राम सुबुह में राण में? अदी महिरान टीवी तव्हां जेको आहे मथां ॾाढे शौक़ ऐं शौक़ सां ॾिसंदा आहियूं। हिन Thank you. तमामु घणा मालूमाती प्रोग्राम बि हूंदा आहिनि ऐं जी जी सोच ऐं सम्झ रखंदड़ जेके आहिनि जी शुगर न्यूज़ कास्टर न्यूज़ रीडर। जी जी मां अदी ज़िले ख़ैरपुर जो तालुको कोट जी ज़िलो ख़ैरपुर। जी हुन में असांजो ॻोठु आहे फ़क़ीर इलाही बख़्श कीरियो। जी अदा जी तव्हां छा था चवणु चाहियो? अदी मां उतां जो रहवासी आहियां ऐं रिटायर्ड प्राइमरी उस्ताद आहियां। अदी जी जी अदा असांजे ॻोठ में अदी हेपाटाइटिस सी ऐं बी पेट जूं बीमारियूं तमामु घणियूं वधी वियूं आहिनि। का बि टीम हेल्थ वारनि जी कान थी अचे अदी। सही ऐं मलेरिया जो त एतिरो आज़ार थी वियो आहे जो सच पुछो मां पाण मलेरिया जो मरीज़ आहे। कल्ह वञी हॉस्पिटल में दवाऊं वरितियूं आहिनि कयूं आहिनि। जी जी असां वटि अॼु पाणी तमामु 2022 जी ॿोर खां पोइ पाणी सफ़ा ख़राबु थी वियो आहे। सही ऐं असां वटि ड्रेनेज जो को बि सिस्टम कोन्हे को का शइ न आहे न वाटर सप्लाई आहे। ईअं सम्झो त जीअं न माण्हू बदली ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि ईअं असां बदियुनि वांगुरु ज़िंदगी था गुज़ारियूं। सही ऐं तालीम जो अॼु इहो हाल आहे त असांजे स्कूल में असांजो स्कूल जेको आहे 1971 में क़ाइमु थियो जिते मूं 5 दर्जा पढ़िया। जी जी हिन महिल उन स्कूल में अॼु 3 उस्ताद आहिनि क्लास रूम 2 आहिनि जी जी ऐं किताब बि जेके मिलिया आहिनि उहे बि अणपूरा 50% मिलिया आहिनि त 50% न मिलिया आहिनि। सही अॼु हिन स्कूल में टेबल आहे न कुर्सी आहे न फर्नीचर आहे। सही को बि अॼु सान्य हाल आहे कोन या को क़दर वारो माण्हू हुजे जेके चऊं था जी जी कुझु बि नथो थिए अॼु। सही हाणे मां इहो तव्हांजो प्रोग्राम ॾिठो थिए उते लाइव कॉल लिखी पई नंबर नोट करे तव्हां पंहिंजे साम्हूं या रिक्वेस्ट अर्ज़ु रखी आहे जी त बस वारनि ताईं असांजी तव्हां पहुचायो अथई। बिल्कुलु अदा असां तव्हांजो जेको ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं हिन जो तव्हांखे जवाबु बि ॾींदासीं। जेको आहे शकील अहमद क़ाइम खानी साहिबु तव्हांखे जिन जो जवाबु ॾींदो ऐं जेके वस वारा आहिनि उहे ॿुधी रहिया आहिनि तव्हांजूं जेके ॻाल्हियूं तव्हां कयूं असांजे प्रोग्राम सुबुह मेराण में। तव्हांजी महिरबानी जी शकील क़ाइम खानी साहिबु। हिकिड़ो तमामु हिकिड़ी सुठी ॻाल्हि जेकॾहिं चऊं त इहो आहे त अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे जी जी ऐं इलेक्ट्रॉनिक्स ऐं प्रिंट मीडिया जेको आहे प्रिंट मीडिया त ख़ैर घटि थी वियो पर इलेक्ट्रॉनिक्स मीडिया जेको तमामु घणी ॾिठी वेंदी आहे। जी जी पर हीअ जेका लाइव कॉल हली ऐं इन जो जेको उन्हनि पंहिंजा मसइला मसाइल जेका ॿुधाया स्कूल जे हवाले सां त हीअ हिकिड़ो ज़रियो थी चुको आहे जेकॾहिं जेका असांजा जेका बाला ऑफिसर्स आहिनि सही इहो प्रोग्राम ॾिसंदा हुजनि ऐं यकीन ॾिसंदा बि हूंदा ऐं हुननि खे किथां न किथां इहो ज़रूरु ख़बर मिली बि वञे थी त हिन प्रोग्राम जे ज़रिए जेकॾहिं इहो हिन स्कूल जो मसइलो हल थी थो वञे त हीअ अव्हां जे चैनल जे लाइ बि तमामु सुठी ॻाल्हि थींदी ऐं असां सभिनी जे लाइ हिकु सबक़ु आमूज़ इहा ॻाल्हि थींदी त असां सोशल मीडिया जे ज़रिए पंहिंजा मसइला मसाइल पेश करे सघूं था ऐं जेकॾहिं असांजा बाला ऑफिसर्स इन ते गौर कनि त इन मसइलनि खे हल करे सघनि था। हा हू चए पियो फ्लड खां पोइ असांजो पाणी बि साफ़ नथो अचे स्कूलनि में किताब न आहिनि न उहा कंडीशन आहे ऐं उन्हनि खे बीमारियूं उन्हनि में पैदा थी वियूं आहिनि मलेरिया आहे कुझु ॿियुनि जा नाला वरितई त जेको पाणी साफ़ न पियो अचे। यकीनन इहा शइ इहो इशू बि सॼे पंहिंजे सिंध जो ई आहे त असां वटि ड्रेनेज सिस्टम आहे कोन। जेका बरसातुनि जा असां जेका नेचुरल जेका वे हुआ बरसाती पाणी निकाल जा उहो असां पाण हथनि सां बंदि करे छॾिया आहिनि ऐं या हुननि ते कब्ज़ा करे छॾिया आहिनि त उहो जेकॾहिं नेचुरल वेज जेका आहिनि उन नेचुरल जेका फ्लो जेको आहे उते जेका असां कब्ज़ा ख़तमु करे छॾूं त हू बरसाति जो पाणी जीअं अचे थो त ऑटोमेटिकली समन ॾे वञी सघे थो ऐं जॾहिं हू पाणी फौरन या हफ़्तो 10 ॾींहं में निकिरी थो वञे त पंहिंजो जेको आहे ज़मीनूं जल्दी वटि अची वञनि थियूं ऐं पाणी ख़तमु थी सघे थो। पर हू जेकॾहिं पाण बंदि ॿधे छॾिया आहिनि हर को ज़मीनदार पंहिंजे इलाइक़े में पंहिंजे ज़मीन ते बंदि ॿधे छॾिया थो पाणी हुते जो हुते रहे थो। बरसाति जेकॾहिं तमामु घणी थी वञे त पोइ असांखे तमामु घणा इशूज़ अचनि था। इहो हींअर बि इहो ई थियो त जेका लास्ट मंथ जेका बरसातूं थियूं असांजे इलाइक़े में बि तमामु घणियूं बरसातूं थियूं आहिनि। कुझु इलाइक़ा असांजा अञा बि पाणी हेठि आहिनि त
तो उन ते जेको आहे पंहिंजे सिंध गवर्नमेंट खे गौर करण जी ज़रूरत आहे, इहो जेको आहे इशू खे रिज़ॉल्व करणु खपनि। बाक़ी रही तव्हां पाणी जे हवाले सां ॻाल्हि कई त इरिगेशन जे हवाले सां, त जेकॾहिं असां बरसातनि खां पहिरीं जी सिचुएशन ॾिसूं था त असां वटि, असां त ज़ाहिर पुछड़ी जा आहियूं, असांजे टैलेंट ते आहियूं, असांजो इलाइक़ो उमरकोट आहे या जेको मीरपुखा डिस्ट्रिक्ट आहे, त हुते पाणी जी तमामु घणी शॉर्टेज हुई। असांजे इरिगेशन, असांजी एग्रीकल्चर लाइ पाणी ई कोन हो, यानी हिकिड़ो हफ़्ते शाखूं खुलंदियूं हुयूं, हिकिड़े हफ़्ते बंदि थींदियूं हुयूं, त उन में असांजा फसल जेका काफ़ी मुतासिर थिया, सोक जे करे काफ़ी ख़तम बि थी विया। हुन खां पोइ बरसातूं वधीक थी वियूं, त उन बरसातूं वधीक थियण जे करे बि जेका थोरा घणा बचियल फसल हुआ उन बरसातनि में तमामु घणा मुतासिर थिया। त आउं त चवां थो हीअ जेका असांजो इरिगेशन डिपार्टमेंट आहे उन खे इन ॻाल्हि ते तवजो ॾियणु खपे, ऐं जेका विरासत जेका पाणी जी आहे उहा ईमानदारी सां थी वञे त असां वटि पुछड़ियुनि में बि पाणी अची सघे थो, ऐं असांजी ज़मीनूं जेका आहे बहितर तरीक़े सां असीं आबाद करे सघूं था। हा, सॼो सिस्टम जहिड़ो धरम भरम लॻो पियो आहे, ऐं आम माण्हू जहिड़ो भोॻे पियो, ही रियासती इदारा उन्हनि जी सहायता लाइ आहिनि, पोइ छो कुझु न पियो थिए? भई रियासत खे त ज़रूरु यकीनन पहिरीं ज़िमेदारी त असांजी रियासत जी आहे, ऐं हीअ जेका बेसिक फैसिलिटीज़ आहिनि आम माण्हुनि जे लाइ उहो प्रोवाइड करण बि असांजी जेको आहे रियासत जी ज़िमेदारी आहे, ऐं इन ते रियासत खे गौर करणु खपे। ऐं जेका असांजा लोकल गवर्नमेंट, हीअं त अलहमदिल्ला असांजा मुंतखिब जेका आहिनि इदारा हिते मौजूदु आहिनि, लोकल गवर्नमेंट में मुंतखिब असांजा चेयरमैन हज़रात जेका आहिनि म्यूनसिपल कमेटी में, टाउन कमेटीज़ में, यूनियन काउंसिल में, डिस्ट्रिक्ट काउंसिल में मौजूदु आहिनि। हुननि खे जेका बेसिक इशूज़ आहिनि, बेसिक मसइला जेका आहिनि उहो फौरी तौर ते हल करणु खपनि, न की असां ॿियनि ॾे निहारियूं त सिंध गवर्नमेंट या फेडरल गवर्नमेंट ॾे, पर असां जेका लोकल गवर्नमेंट मौजूदु आहिनि त असांखे जेको हुननि खे इम्पावर बि करणु खपे, असांखे गवर्नमेंट्स खे, असांजी जेका सिंध गवर्नमेंट आहे असां जेका लोकल गवर्नमेंट खे इम्पावर करणु खपे ताकी हू हुते जा लोकल मसइला हुते ई हल करे सघनि। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां सही चयो। फ़कीर सुगढ़ अली नवाज़ लंजवाणी साहब, तव्हां असांखे छा था ॿुधायो असांजे नाज़रीन खे? असां ॿुधायूं था त इहे सिंध में जीअं मसइला आहिनि, जी जी, उहे मसइलनि ते शहर चइजे। बिस्मिल्लाह। शहर त ग़रीब जी कहिड़ी ज़िंदगी आहे अठई पैर आज़ार में, ग़रीब जी कहिड़ी ज़िंदगी आहे अठई पैर आज़ार में, महांगाई वधी वई आहे हिन संसार में, मिसकिन जी नथी पूरी पए पघार में, जेका शइ मिलंदी 100 में सा हाणे मिले थी 1000 में, ज़मीननि बि ज़ोर छॾे ॾिनो आहे, न रस रहियो आहे ज़मींदार में, शरारत ऐं शोखी आहे सॼो ॾींहुं कमदार में, पियो फिरंदई हारी जे लोढ़े खे अखूं अथसि ॿार में, मज़ूरियुनि बि मज़ो छॾे ॾिनो आहे, न ठठ रहियो आहे ठेकेदार में, पुलिस जो बि कमु आहे मिसकिन खे मार में, कंहिंखे दाह ॾिजे नाहे साॻियां सूबेदार में, भोतार बि सॼो ॾींहुं हूंदई इन वीचार में, त ग़रीब खे फसाए आणा कंहिं न कंहिं आज़ार में, पोइ हलाए छॾींदा नालो ॾेई अख़बार में, त हीउ वॾो चोर ऐं धाड़ेलो पथारीदार में, बसि करे आमदानी कंहिंजो आहे तोॾे कनि, बसि करे आमदानी कंहिंजो आहे तोॾे कनि, नाहे मज़ो गिला ऐं गुफ़्तार में, नाहे मज़ो गिला ऐं गुफ़्तार में। अर्ज़ु कयोसीं त राति जो चोर ॾींहं जो भाॻिया, राति जो चोर ॾींहं जो भाॻिया, फ़ैसिले ते वियासीं त माण्हू साॻिया। आख़िर में इहो चवंदासीं त कलम जनी जे हथ में, कलम जनी जे हथ में सेजे करम कनि, त अंग मेटे अॻियां ऐं वारे ॿिया लिखनि, उहो महंदा महबूबनि पुछणु पाहत नाहे का, पुछणु पाहत नाहे का। ॾाढो सुठो। शकील काइम खानी साहब, तव्हां छा चवंदो जेको ई अली नवाज़ लंजवाणी साहब ॿुधायो असांखे सुगढ़? साईं अली नवाज़ लंजवाणी साहब बेसिकली मूंखे हिते अची ख़ुशी थी, दुनिया तमामु घणी नंढी आहे, त हिते अची आयासीं त हिक ॿिए सां तारुफ़ थियो, त हीअ असां ॿई सामारे जा ई आहियूं, ऐं बि सामारे जा लंजवाणी साहब सामारे जे भर में ॻोठ आहे रावाबाद, हुते जा ई आहिनि। त हिननि जेका पंहिंजी शाइरी में सॼो जेको नक्शो जेको पेश करे छॾियो आहे त असांजे सिंध में छा थिए पियो, छा हले पियो, त इन हवाले सां थोरी हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु अॻिते वधाईंदुसि अमन अमान जे हवाले सां। त अमन अमान जे हवाले सां हींअर असांजा जेका आहिनि इलाइक़नि में तमामु घणी सूरत हाल ख़राबु आहे, चोरियूं चकारियूं फुरमार इहो वधियूं वियूं आहिनि, पर हिन जे लाइ कुझु कोशिशूं यकीननि थियनि पियूं। त आउं सामारो चैम्बर ऑफ कॉमर्स जो प्रेसिडेंट बि आहियां, तो गुज़िरियल महीने में असांजे सामारे में शहर जे विच मां
ॿ फुरूं थियूं जंहिंमें हिकिड़ी 25 लख रुपए जी फुर थी ऐं हिकिड़ी 3 लख रुपए जी दुकान तां जी फुर करे विया। पोइ हुन ते असां एजिटेशन बि कईसीं, हड़ताल मुज़ाहिरा इहो सभु कयोसीं। त हुनजो ऐं असांजे इलाइक़े जे MNA MPs खे बि अप्रोच कयोसीं, हुननि बि काफ़ी थोरी पुलिस ते वठोठां कई। त इहो अलहमदुलिल्लाह असांजी चोरी जेका आहे रिकवर थी ऐं सामारे जी चोरी में मुलविस माण्हू जेको निकितो हू ख़ैरपुर जो निकितो आहे। त एतिरो परे खां अची सामाने में अची फुर कई आहे, पोइ हुनखां रिकवरी बि थी आहे, 5 लख रुपया रिकवर बि थिया आहिनि। पोइ हुन कुझु ॿियनि नाला बि खया आहिनि, पोइ हू हुननि जे लाइ पुलिस कोशिशि करे पई। जेकॾहिं इन तरीक़े सां जेकॾहिं असांजे पुलिस एफर्ट्स वठे ऐं जेका फोरू जेका आहिनि ख़ैरपुर वारो माण्हू उते पहुतो त सामारे जो माण्हू को जी हुननि 2 नाला वरिता आहिनि सामारे जा बि 2 माण्हुनि जा नाला हुननि वरिता आहिनि। हुननि ते पुलिस 2 टे रेड बि कया आहिनि, पर अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। पोइ गिरफ़्तार इनशाला जल्द थी वेंदा। पर मुंहिंजो चवणु मक़सदु आहे जेकॾहिं इन तरीक़े सां असांजी पुलिस एक्शन वठे ऐं गिरफ़्तारियूं थियनि, फोरू जेका गिरफ़्तार थी वञनि त असांजो इनशाला अमन क़ाइमु थी वेंदो। ऐं असां जेका बिज़नेस कम्यूनिटी आहे उन जी प्रायोरिटी बि इहा ई हूंदी आहे त असांखे अमन खपे ताकी असां सकून सां पंहिंजो कारोबार करे सघूं। बिल्कुलु तव्हां सुठी ॻाल्हि कई, ज़बरदस्त ॻाल्हि कई। सुगड़ अहमद अली चांडियो साहब, तव्हां छा था ॿुधायो हाणे असांखे? असां नसीहत ॿुधाईंदासीं जी बिस्मिल्लाह। त हिम्मत पंहिंजी बीठो हारे, हिम्मत पंहिंजी बीठो हारे, खाली बोघो बच्चा मारे, हिम्मत पंहिंजी बीठो हारे। सच मरी वियो कूड़ पियो खाए, कूड़ खे हर को भाकुर पाए, हर जा बीठो कूड़ कमाए, माथो सम्झां धूड़ थो पाए। अहिड़ो वेरी वाव अची वियो, भाव खे मारण भाव अची वियो, अहिड़ो दाता दौर हले थो, चिब सां गजी मोर हले थो, खॾूं खोटे बाहियूं ॿारे, खाली बोघो बच्चा मारे, हिम्मत पंहिंजी बीठो हारे। कूड़ ते चरखो, कूड़ ते चरखो हाणे चले थो, खाली हर को हथ मले थो, पीउ न पंहिंजो पुट पले थो, त तूं मामा छाहे छाहे, पाण वॾे जा पटका लाहे, हिन सां हुन सां तंद ॾिहाड़ी, पिटे पोयां माव कुराड़ी, घड़ी न पंहिंजे घर में घारे, खाली बोघो बच्चा मारे। पीउ कमाए ही खिल में खेरो, गाह गही छो अच्छो एरो, रईस खणायो सारो देरो, बाकी पटते कुढ़ी केरो, पट्टी पोढ़ो पीउ बुहारे, पट्टी पोढ़ो पीउ बुहारे, पाण निभागो नेह निहारे। हाणे त ये मशीनियूं अची वियूं न, अॻे नेह खोड़े टांदनि ते गाह कंदा हुआसीं। त पट्टी पोढ़ो पीउ बुहारे, पाण निभागो नेह निहारे, ओधर वारा अन्न खणी विया, सारी दौलत धन खणी विया, भेनर भाॼायूं रत रुआरे, खाली बोघो बच्चा मारे, हिम्मत पंहिंजी बीठो हारे। पीउ कमाए ही खिल में भुर भुर छेड़ा, जंग मचाए आजी मांझी पलटा गाए, कोन कमाए खोड़ खपाए, नेठ त न्याणियूं नंग नचाए, ओड़ो पाड़ो तंहिंमां तंग, चाचे मामे झेड़ो जंग, करे बुराई माउ माणे। कंहिं सां झेड़ो करे आयो, कंहिं सां विढ़ी आयो, घर पहुचंदो वरी माउ खे क़ुर ॾींदो त तूं मेड़ खणी वञ। करे बुराई माउ उमाणे, नंढ वॾाई कोन सुञाणे, उभ मथे पियो कांग उॾारे, खाली बोघो बच्चा मारे, हिम्मत पंहिंजी बीठो हारे। मलूक मोड़े कंहिंखे मोड़े, मलूक मोड़े कंहिंखे मोड़े, हर को बीठो जंगू जोड़े, खंजर भाव खे खिलू खोड़े, पाण भॼी वियो माउ पी लोड़े, अहिड़ा माण्हू खोड़ अबासी, डुक अचनि था ड्रोड़ अबासी, ऐब न कंहिंजा खोल पियारा, मुर्की पढ़ तूं बोल पियारा, नत नज़र कर का नाजुक नारे, खाली बोघो बच्चा मारे, हिम्मत पंहिंजी बीठो हारे। सुफियाने रंग जो हिकु बैत नज़र अची वियो आहे। सुगड़ फ़कीर अहमद अली चांडियो साहब, पाण इन ॻाल्हि खे कंटिन्यू रखूं था ऐं असांजो थियो आहे न्यूज़ ब्रेक जो टाइम। जीअं त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो, असां सां वञूं न्यूज़ ब्रेक ते। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी, तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में राण में तव्हां सां गॾु
उमेद थी कयां त तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदा इन करे जो असांजो प्रोग्राम हमेशह जीअं अॼु बि स्पेशल आहे। अॼु बि असांजे प्रोग्राम में सुगड़ आहिनि, टैलेंटेड महिमान आहिनि जेके तव्हां सां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहिनि, तव्हांखे ॿुधाए रहिया आहिनि ऐं तव्हां ॿुधी रहिया आहियो उन्हनि जूं ॻाल्हियूं ऐं तव्हांखे सुठो बि लॻी रहियो आहे। ऐं के भेणूं मुंहिंजूं चांहियूं ठाहे रहियूं हूंदियूं, रंधिणनि में बिजी हूंदियूं, कमनि में वरी थोरो घणो असांजो प्रोग्राम बि ॾिसी रहियूं हूंदियूं ऐं के ॿाहिरि पंहिंजे मंज़िलुनि ॾे जेके रवां दवा हूंदा, कमनि में बिज़ी हूंदा। इन करे जो नालो आहे ज़िंदगी स्ट्रगल जो, महिनत जो, जुस्तजू जो। फ़कीर अहमद अली चांडियो साहब, न्यूज़ खां अॻु में तव्हां कुझु असांखे ॿुधाइणु पिया चाहियो, सो बिस्मिल्ला कंटिन्यू कयो उनखे। छो त मिले थो फैज़ हर मूंखां, मिले थो फैज़ हर मूंखां, उतम दरबार मां आहियां, निशांबर नीह वारनि में थियो निर्वार मां आहियां। मूंखे ख़ौफ़ न की ख़तरो आहे कातन कुहाड़नि जो, उम्र सारी रहियो सूरी संदो सिंगार मां आहियां। माणे मंज़िल मुलाक़ाती असी ॾाका ॾुखिया कहिड़ा, तारी जे तार मां सोणी उहो मेहार मां आहियां। सदाए रिंद मां साकी अची मस्तन जी महफ़िल में, पियारे जाम उल्फत जो ॾींदो खुमार मां आहियां। कॾहिं पाबंद असूलनि ते कॾहिं शरीयत खां ई ॿाहिरि, कॾहिं पाबंद असूलनि ते कॾहिं शरीयत खां ई ॿाहिरि, बणियो हर दौर दुनिया में निशा तलवार मां आहियां। मुंहिंजी कुवत कवि आहे मगर महबूब जे अॻियां, निवाए सिस कदमनि में कंदो इज़हार मां आहियां। सुञातो जन आ मूंखे सही मंज़िल रसिया सेई, मिठल खे रंग आ मूं लातो, मिठल मंठार मां आहियां, मिठल मंठार मां आहियां। पर आशिक वञी उते पहुता, आशिक वञी उते पहुता जिथे मौत न मारी, नफ्स नाहर नादार सां जन जंग रखी जारी। हे सीन दाल दिल मां कढे ॿाहिरि बुहारी, शरीयत तरीक़त मारफत हक़ीक़त हुयनि सुध सारी। रखियाऊं सिर सजदे में त वरी वयनि वारी, के लाल थिया के लतीफ़ के मख़्तूम बुखारी। ओशाकनि जी अहमन चए आ सदा सोभ सोभारी, पोइ कटे रात कारी सित चढ़ी विया चांडियो चए, सित चढ़ी विया चांडियो चए। ॾाढो ज़बरदस्त, ॾाढो सुठो तव्हां ॿुधायो। शकील काइम खानी साहब, तव्हां खां पुछंदसि, तव्हां सुठा सोशल वर्क बि आहियो, सुठे सोशल वर्क जी छा निशानी आहे त हीउ जेको थिए पियो असांजे हिन सिंध में या हिन तव्हांजी साइडुनि ॾे, हीअ पुलिस आहे, हीअ हेल्थ आहे, हीअ स्कूलनि में इशू, पाणी जा इशू, त इहे कीअं हल थियनि? असां बिल्कुलु सोशल एक्टिविटीज़ में इन्वॉल्व रहंदा आहियूं ऐं जेका असांजी ऑर्गेनाइजेशन आहे जिते आउं कमु करियां पियो, रोटरी इंटरनेशनल, बेसिकली ही असांजी दुनिया जी वॾे में वॾी सर्विस ऑर्गेनाइजेशन आहे। ऐं असां जेको आहे हिन में पेई एम्प्लॉई न हूंदा आहिनि। हिते जेका असांजी डिस्ट्रिक्ट आहे हिन में असां जेको आहे फ्री में जेको असां सिर्फ़ु सर्विसिस ॾींदा आहियूं माण्हुनि खे। असां कोशिशि असांजी इहो हूंदी आहे त असां जीअं असांजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे ऐं हुननि जो बि चवणु आहे त भई इंसानियत जी ख़िदमत, त असांजो जेको मोटो आहे उहो बि आहे सर्विस अबाउट सेल्फ। असांजो इहो ई आहे त इंसानियत जी ख़िदमत बिना कंहिं रंग नसल मज़हब ऐं फ़िरके जे, त इहो असांजो मोटो, इन खे मोटो खे खणी असीं हलूं पिया ऐं दुनिया में असां जेको असांजे इलाइक़े में इंसान जी ख़िदमत लाइ निकिरी पिया आहियूं। असांजा पूरी दुनिया में 1.4 मिलियन असांजा मेंबर्स आहिनि, जेको असांजी हिकिड़ी फैमिली वांगुरु हूंदा आहियूं। जिथे बि जंहिंखे कंहिं शइ जी ज़रूरत हूंदी आहे त असांजे गॾियल जेको आहे प्रोजेक्ट बि कंदा आहियूं, मुख़्तलिफ़ कैंप्स बि लॻाईंदा आहियूं। जीअं हेल्थ जे हवाले सां जेकॾहिं असां ॻाल्हि करियूं त असांजा मुख़्तलिफ़ क्लब्स जेका आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ मेडिकल कैंप्स ऐं आई कैंप्स लॻाईंदा आहिनि। ऐं अहिड़े तरीक़े सां असां जेका रोटरी जे प्लेटफॉर्म ते असां फ्री ऑफ कॉस्ट असांजो रोटरी क्लब कराची जेको आहे उते असांजो हिकिड़ो हॉस्पिटल क़ाइमु आहे गुलिस्तान जोहर में। उते असां आर्टिफिशियल लैम्प्स ऐं आर्म्स जेको आहे उहो लॻाए ॾींदा आहियूं। हुन में कंहिं क़िस्म जी चार्जिस न वरिती वेंदी आहे। जेकॾहिं को माज़ूर आहे जंहिंखे टंग न आहे उनखे पंहिंजी आर्टिफिशियल टंग लॻाइणी आहे, हथु लॻाइणो आहे उनखे आर्टिफिशियल, त हुते हलियो वञे। 4 खां 5 कलाकनि जे अंदरि हुनजे साइज़ जे हिसाब सां
उहो ठाहे ऐं उनखे लॻाए उनखे रवाना करे छॾींदा आहिनि, हुनजो हिकिड़ो रुपयो बि ख़र्चु न ईंदो आहे। अहिड़ी तरीक़े सां असां जेको आहे ग़रीब पेशेंट जे लाइ जेको इलाजु कराइण जी सकत नथा रखनि, जंहिंजे दिलि जा ऑपरेशन्स आहिनि या कंहिं जेका नंढड़ा ॿार आहिनि हुनजे दिलि में सुराख आहे, हुननि जो ऑपरेशन बि असां फ्री ऑफ कॉस्ट कराईंदा आहियूं। पहिरीं त असांजो इहो सॼो सिस्टम इंडिया खां थींदो हुओ, इंडिया खां असां टोटल ख़र्चु रोटी जेको आहे पे कंदी हुई, ऐं हींअर असां जेको आहे मुख़्तलिफ़ इदारनि खां मुख़्तलिफ़ हॉस्पिटल्स खां असांजो आहे MOU साइन थियो आहे त असां हिते पाकिस्तान में जेको आहे उहो ग़रीबनि जो इलाजु कराईंदा आहियूं। हुनजी टोटल कॉस्ट जेका आहे उहो रोटी पे कंदी आहे हुनजी ऑपरेशन वग़ैरह जी। त इन क़िस्म जा असांजा तमामु घणा प्रोजेक्ट्स आहिनि जेको असांजा पूरे पाकिस्तान में हलनि पिया। छा इहे जेके तव्हां सहूलियतूं ॿुधायूं इहो सामारो ताल जेको आहे डिस्ट्रिक्ट आहे ऐं उमरकोट उते बि इहे ॾिनी वञनि पियूं? जी बिल्कुलु, असां समारे में काफ़ी माज़ूर अहिड़ा हुआ जंहिंखे माज़ूर जंहिंजे टंग वग़ैरह न हुयूं, त हुननि खे असां हुननि खे कराची मां हुननि खे इलाजु कराए ॾिनो, हुननि खे टंग वग़ैरह लॻाए ॾिनो आहिनि। ऐं आई कैम्प्स त असांजा हर साल थींदा आहिनि, समारे में, उमरकोट में, कुंडरी में, हर जॻह ते असांजा आई कैम्प्स थींदा आहिनि। हींअर बि असां प्लान कयो आहे 3 आई कैम्प्स असां रोटरी क्लब समारोह ख़ाली लॻाए पियो, जंहिंमें हिकिड़ो समारोह में ऐं 2 थर में लॻायूं पिया, जंहिंमें 100 माण्हुनि जो जेको आहे फ्री ऑफ कॉस्ट हुनजो को बि चार्जिस न हूंदी आहे। हुननि खे लेंसिस बि लॻाए ॾींदा आहिनि, हुननि खे गोरी दवा, हुननि खे चश्मा वग़ैरह उहो सभु फ्री में प्रोवाइड कंदा आहियूं असीं। सही सही, माशाल्लाह, इलाही ज़बरदस्त। शकील काइम खानी साहब, तव्हां ॿुधायो पाणी जेको साफ़ नथो अचे इहो छा सबबु आहे इन जो? पाणी जेको नेचुरल जेको पाणी अचे पियो, वहंदड़ पाणी जेको ज़ाहिर आहे काफ़ी ट्रेवल करे जो काफ़ी परे खां अचे पाणी जे करे मसला थियनि था, बीमारियूं थियूं थियनि माण्हुनि में। जी बिल्कुलु, उन में बीमारी थियनि पियूं। उन ते असां हिकिड़ो हींअर प्रोजेक्ट असां इनिशिएटिव वरितो आहे। असां हींअर सिलानी वेलफेयर ट्रस्ट सां गॾिजी असां हिकिड़ो प्रोजेक्ट करूं पिया RO फिल्ट्रेशन प्लांट जो। असां पूरे सिंध में अञा ताईं 22 फिल्टर प्लांट असां लॻाए चुका आहियूं जेको फंक्शनल थी चुका आहिनि, ऐं अञा काफ़ी प्रोजेक्ट्स ते असांजो कमु हले पियो। असांजी कोशिशि आहे त हर इलाइक़े में इहो फिल्ट्रेशन प्लांट लॻाए छॾिजनि, त जंहिंसां असांजे माण्हुनि खे साफ़ पाणी मिले। छा जेके साफ़ पाणी न मिलण जे करे बीमारियूं पैदा थियनि थियूं, ऐं हीउ पोलियो जेको आहे उहो बि जेको आहे इन साफ़ पाणी न मिलण जे करे उहो थींदो आहे, ऐं हू जेको ॿार खां पोइ वायरस आहे जेको फैलंदो रहे थो। ऐं बदकिस्मती चवंदासीं त असां जेको रोटरी जो असांजो इन में तमामु घणो कमु आहे। असांजो जेको नेशनल पोलियो चेयर अज़ीज़ मेमन साहिबु आहिनि, ऐं हिते डिस्ट्रिक्ट सिंध ऐं बलूचिस्तान ते पोलियो चेयर आहियां हिते रोटरी जे हवाले सां। पर असांजी कोशिशि आहे त भई असां जीअं सॼी दुनिया में पोलियो जो ख़ात्मो थी चुको आहे, त असांजी कोशिशि आहे त पाकिस्तान में बि हिन खे पोलियो जो ख़ात्मो थी वञे। पर बदकिस्मती सां हिन साल काफ़ी टाइम खां पोइ हिन साल तमामु घणा केसिस वधी विया आहिनि, ऐं टोटल केसिस जेका आहिनि अफ़गानिस्तान खां ट्रेवल करे हिते KPK ऐं बलूचिस्तान में आया आहिनि। ऐं हींअर बलूचिस्तान में जेका आहिनि पोलियो जे हवाले सां चवंदासीं त तमामु घणा हालात ख़राबु आहिनि। उते पोलियो तमामु घणा ॿारनि में थी चुको आहे। त असांखे कोशिशि करणु खपे, बल्कि हर इदारे खे, गवर्नमेंट जे इदारनि खे ऐं NGOs खे बि इहो कोशिशि करणु खपे त अवेयरनेस ॾियनि माण्हुनि खे त पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा 2 फुड़ा लाज़मी पियारनि, ताकी जेतिरो जल्द मुमकिन थी सघे असां पाकिस्तान में बि पोलियो जो ख़ात्मो करे सघूं। ॾाढी सुठी ॻाल्हि। जीअं त शकील अहमद काइम खानी साहिबु, हीअ जेको थर में जेको औरतुनि जी नंढी उमिरि में छोकिरियुनि जी शादी था कराइनि, ॿियो त वरी ख़ुदकुशी जो रेशो बि वधी वियो आहे, त पोइ इनखे कीअं थो रोके सघिजे? ख़ुदकुशी जो रेशो जेको आहे यकीनन अवां जेका ॻाल्हि कई आहे बिल्कुलु सही आहे। त जेको ग़ैर फितरी शादी असीं आउं त हिनखे चवंदुसि त ग़ैर फितरी शादी आहे, ग़ैर फितरी अमल आहे, जंहिंजे करे इहो रुझान वधे पियो। ऐं हिन जे लाइ सोचण जी तमामु घणी ज़रूरत आहे सभिनी स्टेक होल्डर्स खे त हिन जा सबब छा आहिनि। पहिरीं त हिन जा कारण मालूम करणु खपनि त छा सबब आहिनि। ख़ाली छोकिरियूं ई न, पर असांजे इलाइक़े में स्पेशली आउं चवंदुसि कुझु कम्यूनिटी अहिड़ियूं आहिनि जेको हुन में जेको आहे ख़ुदकुशी जा रुझान तमामु घणा वधंदा पिया वञनि। त उन खे फोकस करणु खपे ऐं उन जा मालूमात करणु खपे त छा सबब आहिनि। पोइ हुन ते गौर करे हुन ते हुनजा हल कढणु खपनि त भई हिन खे कहिड़े तरीक़े सां पाण खे जेको अवेयरनेस में पैदा कयूं त इहो ख़ुदकुशी जो रुझान हिते पंहिंजे थर जे इलाइक़े में ख़तमु थी सघे। हा, त इन जा सबब कहिड़ा आहिनि जेको नंढी उमिरि में शादी था कराइनि, वरी ख़ुदकुशियूं इलाही घणो रेशो थी वियो आहे? कुझु कम्यूनिटी अहिड़ियूं आहिनि जेका पंहिंजे नियाणियुनि खे विकिरो कंदियूं आहिनि, पैसनि जे एवज़ शादियूं कंदा आहिनि। त हू नंढी उमिरि में ई हुननि खे हुननि जी शादी करे छॾींदा आहिनि, हू पैसनि जे करे। ऐं कुझु जेका आहिनि ज़ाहिर आहे अॼुकल्ह रेशो जेको आहे औरतुनि जो वधंदो पियो वञे, छोकिरनि जी तइदाद घटि थी पई वञे। इहो बि सबबु आहे त हर माउ बाप जेका परेशान वालदेन जेका आहिनि परेशान हूंदा आहिनि त कंहिं बि तरीक़े सां पंहिंजी नियाणी खे टाइम सां पढ़ाए छॾूं। त
उहो इहो न ॾिसंदा आहिनि त हीअ अञा बालिग बि थी आहे या न, त उहो हुनजी नंढी उमिरि में शादी करे छॾींदा आहिनि। इहो अमल ग़लति आहे, इन जे लाइ बि अवेयरनेस जी ज़रूरत आहे। इहो अवेयरनेस पैदा करणु असां सोसाइटी जो कमु आहे, इहो अवेयरनेस असांखे पैदा करणु खपे। ऐं वरी जेको ख़ुदकुशियूं थियनि थियूं इन्हनि जा छा सबब आहिनि? ख़ुदकुशी जो इहो सबबु जेका ॿुधायो त भई हिकिड़ो त जेको गुरबत, हा मेन सबबु जेको आहे गुरबत आहे। जी जी त गुरबत जे करे असां वटि ज़ाहिर अॼुकल्ह नौजवाननि जी आहे जेका पाण चऊं त हुननि जी डिमांड्स वधी वियूं आहिनि। हीअ जेका मोबाइल्स अची विया आहिनि, कुझु ॿार तव्हां ॾिठा हूंदा त अक्सर इहा अख़बारनि में या जेको आहे मीडिया ते अचे थो त जेको आहे 12-15 साल जो छोकिरो घरां कावड़जी वियो, हुनखे घर वारनि मोबाइल कोन वठी ॾिनो, इन करे कावड़जी वियो। त इहो हिकिड़ो रुझान पैदा थींदो पियो वञे, इन रुझान खे बि ख़तमु करणु। हा इहो तव्हां सही चयो, पर मां वरी इंटरप्ट पई कयां त हा त वरी घणा जेके नौजवान आहिनि बेरोज़गारी जे सबब जे करे बि सुसाइड करे पिया। जी जी जीअं त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो, असां था वञूं नंढड़ी साई ते। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में राण में तव्हां सां गॾु नवनि हौसलनि सां, नई जुस्तजू सां ऐं नवनि रंगनि सां, नवनि महिमाननि सां हमेशह जीअं तव्हां सां गॾु। जीअं त फ़क़ीर अली नवाज़ लंजवाणी साहब तव्हां असांखे हाणे छा ॿुधाईंदव? असां ॿुधायूं था जेके सिंध में बदअमनियूं आहिनि जा उन ते थोरो नौजवाननि ते जा इन्हनि ते जेके हालात आहिनि उन ते ॿुधायूं। साईं बि वेठो आहे कैम खानी साहिबु, त असांजो आवाज़ु अॻिते ताईं पुॼाए। त शर्त चए त जे भाई घर तबाह थिए, जे भाई घर तबाह थिए त जानब खेॾ जुआ, घर खां ॿाहिरों टंगे छॾ ॿाटे टुआ, जुआरी जुआ खे था सम्झनि में सुआ, पोइ जनी वटि 1000 एकड़ वासे बि पैसे लाइ पिनंदा रहिया। जे भाई घर तबाह थिए त उराह जो गाॾो गेड़, हर कंहिंसां फिटा। जे भाई घर तबाह थिए त उराह जो गाॾो गेड़, उधारा पैसा वठी कर कुकुड़नि जी वेड़, जे खटे ईंदे लखे रुपया त ॾांदारी सी मेड़, जे हाराए ईंदे त चवंदे छुटल फट न छेड़, हाणे का अहिड़ी मिल्कत मेड़ जेका कमु अचे क़बर में। ही वॾेरा चवनि था हारी हुजनि हड़, ही वॾेरा चवनि था हारी हुजनि हड़, धाड़ेल ऐं चोर ॾुहारी हुजनि हड़, जेलनि में पवंदा पोइ कंधार थींदा, कटे जेल वरी अची कमदार थींदा, कमदार जा ॿार वरी धनार थींदा, भोतार सॼो ॾींहुं इहो ई सोचनि था, सिधा सवा पेरा पंहिंजनि ॾे वञनि था। धारियुनि ते ॾोह ॾिजे यार कहिड़ो, पंहिंजनि असांखे मरायो, कलम किताब जहिड़ो को हथियार नाहे, पढ़ाए पंहिंजे ॿारनि खे पेरनि ते बीहारियो। ही जाली मुर्शद बि चवनि था मुरीद हुजनि हड़, ॾन ॾियनि असांखे विझनि ॾाॾे ते पढ़, अबोज अक़ीदनि में ईअं फसाइनि था, 6 महीनो छेलो या गाबो बसाइनि था, पिटे पीर पाड़ूं कढे न असांजूं, भउ खां मुरीद कई बासूं बासनि था, सिधा सवा पेरा पंहिंजनि ॾे वञनि था। धारियुनि ते ॾोह ॾिजे यार कहिड़ो, पंहिंजनि असांखे मरायो, कलम किताब जहिड़ो को हथियार नाहे, पढ़ाए पंहिंजे ॿारनि खे पेरनि ते पियारियो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि अहिड़े ठग मुर्शदनि लाइ चयो आहे, सामी चाहीं सुख तलबी, अलाह वारो पाण खे चाहियूं थो त ॾुख ॾिसंदे पोइ उन में मज़ो आहे, बाक़ी आउं सुख में हुजां ऐसियनि में हुजां पोइ तूं अलाह वारो या सामी नाहीं। सामी चाहीं सुख तलबी, तसिया ॾींहं न तन, माण्हुनि खां मेंह कयो, पिनी अटा ऐं अन्न, उहो कापड़ी तो कन के चिराया चिशण लाइ। इहे जेके कठा पाता अथई इहे रुॻो फुरण लाइ पाता अथई, तूं अलाह वारो न आहीं। ॾाढो ज़बरदस्त। शकील काइम खानी साहब ही जेको सुगड़ पाण खे ॿुधाइनि था, ही मुआशरे जूं बुरायूं, ही कलम, ही काग़ज़, ही वरी उन जूं बुरायूं बि उते मुआशरे जूं ॿुधाइनि था गॾु, त पोइ केतिरी ज़रूरत आहे कलम काग़ज़ जी, ऐं ही कीअं अहमियत जी छा उन जी ज़रूरत आहे, ऐं छा कजे हिन मुआशरे खे कीअं सही कजे पोइ? बिल्कुलु सुगड़ जेका आहिनि हींअर जीअं असांजे लांजवाणी साहिबु जेका ॿुधायो, माशाअल्लाह तमामु बहितरीनु अंदाज़ सां ऐं बहितरीनु तरीक़े जे हिननि जेको ॿुधायो आहे, त हुनजो लबे लबाब पाण जेकॾहिं चऊं त समरप करियूं
त हिननि हिकिड़ो मैसेज कन्वे कयो आहे असांजे मुआशिरे खे बिल्कुलु त सभिनी खां पहिरीं त इहो त भई पंहिंजे ॿारनि खे पाण तालीम ॾियारियूं। सही जेकॾहिं एजुकेशन हूंदी त बाक़ी मसइला ऑटोमेटिकली काफ़ी हद ताईं हल थी सघनि था। बिल्कुलु त हीअ सुगड़नि जी जेका मैसेज आहिनि इहो असांखे हिकिड़ी आम पब्लिक में कन्वे करण जी ज़रूरत आहे ऐं इहो जेकॾहिं आम पब्लिक में इन ॻाल्हि जी अवेयरनेस थी वञे त हीअ हिकिड़ी सुगड़नि जी बि असांजे माण्हुनि जे लाइ तमामु वॾी ख़िदमत हूंदी। सही सही सर, ये तालीम त पंहिंजी जॻह ते आहे, वरी बहरान उन जा, पर तरबियत केतिरी ज़रूरी आहे? बिल्कुलु तरबियत पहिरीं त हुनजी शुरूआति जेका तरबियत जी घर खां थिए थी, हुनजे माउ पीउ खां थिए थी, हुनजे वालदेन जेका आहे हुनजी तरबियत सुठी कंदा ऐं हुनखां पोइ जेको हूंदो आहे त हू स्कूल में उस्ताद जो दर्जो बि जेको आहे पीउ जे बराबरि आहे। त असांजी तरबियत जा ॿ ई जेका मेन फोकस जेका इन्हनि ते थींदो आहे त या घर मां ऐं पोइ ॿिए नंबर ते स्कूल मां। ऐं तरबियत सुठी हूंदी त हू सुठी तालीम हासिलु करे सघंदा। जेकॾहिं तरबियत ई न हूंदी त यकीनन उहो तालीम बि हासिलु कोन कंदा। उहो स्कूलनि खां भॼण जी कंदा ऐं उस्ताद जो चवणु न मञंदा त उहो जेको उस्ताद जो चवणु न मञियो त उहो शागिर्द कॾहिं बि पंहिंजी तालीम मुकमल नथो करे सघे। सही, बिल्कुलु सही चयो तव्हां। सर, हर सुठो शहरी जहिड़ो सोशल वर्कर बि आहे, त तव्हां इन लाइ छा चवंदव? यकीनन हर इंसान में हिकिड़ो जरासीम मौजूदु हूंदो आहे वेलफेयर जो, ऐं जेको आहे जेकॾहिं सुठो शहरी जॾहिं थींदो जॾहिं मुआशिरे में हू पंहिंजी तरफ़ां पंहिंजे मन जी तरफ़ां पंहिंजी तरफ़ां को कंट्रीब्यूट करण जा काफ़ी ज़रिया आहिनि। कोई इहो ज़रूरी न आहे त पैसनि जी सूरत में करे, जेकॾहिं हू सुठे लफ़्ज़नि में सुठी पंहिंजे हथ जी ख़िदमत में कंहिं माण्हू जी ख़िदमत करे सघे थो, मुआशिरे जी ख़िदमत करे सघे थो त इहो बि हिकिड़ो तमामु बहितरीनु अमल थींदो। बिल्कुलु तव्हां सही चयो। ऐं सर, मां तव्हां खां पुछंदसि त जेको हेल्थ जी सूरत हाल आहे, हॉस्पिटलनि जी अहिड़ी कंडीशन आहे तव्हांजे डिस्ट्रिक्ट में या सिंध में तव्हां ॾिसो था त इहे कीअं बहितर थी सघे? त इहो त बहितर करण जो ज़िम्मे तो ज़ाहिर पंहिंजे गवर्नमेंट जो ई आहे, जेको सिंध गवर्नमेंट पाण वटि जेको आहे उनजो इंफ्लुएंस ई आहे। त जीअं हुननि बहितरी आंदी आहे, हिकिड़ो बिलावल भुट्टो साहिब जो विज़न हो त हुननि जेका ही दिलि जे हवाले सां जेका NICVDs जेका क़ाइमु कयूं आहिनि सॼे सिंध में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, अहिड़े तरीक़े सां उहो जेका लोकल हॉस्पिटल्स आहिनि या जेका BHUH या तालका हॉस्पिटल्स वग़ैरह आहिनि, हिननि ते बि इन ई तरीक़े सां जेकॾहिं तवजो ॾिनी वञे त यकीनन असांजो हेल्थ जो सिस्टम तमामु घणो बहितर थी सघे थो ऐं हुन जे बहितर थियण सां हिकिड़ो असांजो आम माण्हू उनजो फ़ाइदो वठी सघे। तव्हां ॾिसो था ॻोठनि में एम्बुलेंसूं आहिनि ई कोन, बाइकुनि ते स्कूटरनि ते पेशेंट खे खयूं था वञनि ऐं कुझु अहिड़ियूं सहूलियतूं न आहिनि अस्पतालुनि में, पोइ कराची ॿियनि शहरनि में रेफर पिया कनि, त पोइ कीअं इहो सिलसिलो सही? हींअर काफ़ी हद ताईं कोशिशि हिननि कई आहे त जेको आहे एम्बुलेंस 1122 जेको आहे सिस्टम हर ज़िले में ताईं सतह ताईं तो पहुचाए छॾियो आहे ऐं असां त इहो रिक्वेस्ट करे सघूं था त हीअ तालके सतह ताईं थी वञे त तमामु बहितर थींदी। न त हींअर जेका असांखे हॉस्पिटल्स में जेका तालका हॉस्पिटल्स में जेका एम्बुलेंस हूंदियूं आहिनि उहो त न हलण जहिड़ियूं, जेकॾहिं पेशेंट खे एमरजेंसी ज़रूरत पए त सभिनी खां पहिरीं त इशू ईंदो आहे त भई को ग़रीब माण्हू वञणु चाहे त हू तालका हॉस्पिटल चवंदो भई हिन में पहिरीं त तेल विझायो। जेकॾहिं हू तेल जेको पेशेंट जेको वीचारो पहिरीं अॻी आख़िरी साह खणे पियो ऐं हू ग़रीब माण्हू आहे, हू किथां हैदराबाद जो तेल विझी सघंदो? त इहो सहूलियत बेसिक सहूलियत आहिनि, इहो सहूलियत जेको आहे प्रोवाइड करणु असांजे इदारनि जी ज़िम्मेवारी आहे। सही, तव्हां बिल्कुलु सही चयो। असांजा नाज़रीन बि ॿुधी रहिया आहिनि, ॾिसी रहिया आहिनि। फ़क़ीर अहमद अली चांडियो साहिबु, तव्हां हाणे असांखे छा था ॿुधायो असांजे नाज़रीन खे? ॿुधाईंदुसि जी बिस्मिल्लाह। त मूं भायां त मिठा आहिनि, मूं भायां त मिठा आहिनि, हुआ तकण में तेड़ा, सुणा टूह पटन ते हुत जरकन था जहिड़ा, भुली खैम भा करें से त वेरी हुया वेड़ा, मिठा नछा मलूक चए हुआ अंदर जाई अहिड़ा, से करीब कहिड़ा आ वेहजनी जे वात में, पर सौली कर सचा धणी मूते माड़ मुजीब, दाता तुंहिंजी धरतीअ मथां सहन गम गरीब, सच चवण ते साड़ीला था ॾियनि रंज रकीब, कॾहिं हामी कीन थिया हीणनि साण हबीब, मूसां मेल मलूक चए आकिल पुट अजीब, उहे कहिड़ा करीब जेके कन हिराइनि कूड़ ते, पर सौली कर सचा धणी भरजन कोन भॾा, ज़ाहिर तु ज़ुल्मत जा आहिनि खोड़ अदा, इज़त भरिया उथी वया
खणी लख लॾा कूड़ा कन काइनात में जूठा कम जॾा त मारीअ घर मलूक चए हूंदा रोज़ हॾा पोइ फाड़े वात वॾा कंथा गिला गरीब जी पर सौली कर सचा धणी भरजन कोन भन के मिलिया काइनात में मिठा माण्हू मन कूड़ा माण्हू कहर ते जीअ जंजोड़िया जन मुड़िया कोन मलूक चए तोड़े सदियूं गुज़रिया सन उहे कहिड़ा कन जेके ॿुधनि गिला गरीब जी पर नसीहत ॿुध नरम थी ॿुहारे कढ ॿियाई चङाई जे बदिले चङा कजे चङी आ चङाई पहिरियां ॾिस तूं पाण खे न ॾे ततल खे तवाई सलवात पढ़ सरवर ते त भूरल करई भलाई पोइ जानिब तोसां जाई कंदा इनायतूं अहमद चए कंदा इनायतूं अहमद चए। फ़कीर अहमद अली लंजवाणी साहब तव्हां छा था ॿुधायो असांखे? हा असां वरी बि इहो ॿुधाईंदासीं त असां जंहिं मुल्क में रहूं था जी जी उते इंसान घटि आहिनि मुसलमानी जजी आहे मगर ईमान घटि आहिनि जेके मस्जिद ऐं मदरसनि जे अॾाइण में अॻियां आहिनि उन्हनि में बि नेक नियती जा निशान घटि आहिनि असांजे मुल्क में रहूं था उते इंसान घटि आहिनि मुसलमानी जजी आहे मगर ईमान घटि आहिनि हिते दर्सी किताबनि में बि हिकिड़ो दंग निकितल आहे हिते दर्सी किताबनि में बि हिकिड़ो दंग निकितल आहे बाक़ी मुसलमानी छा आहे इहे उनवान घटि आहिनि असीं जंहिं मुल्क में रहूं था उते इंसान घटि आहिनि मुसलमानी जजी आहे मगर ईमान घटि आहिनि जे करियां थो चोरनि ते फ़रियाद मुर्गो आऊं थो फासां जे करियां थो चोरनि ते फ़रियाद मुर्गो आऊं थो फासां मिले हिते इंसाफ़ उहे इम्कान घटि आहिनि असीं जंहिं मुल्क में रहूं था उते इंसान घटि आहिनि मुसलमानी जजी आहे मगर ईमान घटि आहिनि अजाई हवस ते हाफ़िज़ विञाए वाट सही वेठा अजाई हवस ते हाफ़िज़ विञाए वाट सही वेठा मिलन मंसूर जी सॼण से इंसान घटि आहिनि असीं जंहिं मुल्क में रहूं था उते इंसान घटि आहिनि मुसलमानी जजी आहे मगर ईमान घटि आहिनि छा थो चए त खोटे खोटे खॾ पैसनि जूं खॾूं भरे छॾ त तोखे तुंहिंजे कम जूं न आहिनि इंसानियत आहे त कम जी आहे खोटे खोटे खॾ जे पाए भरी पैसनि जी त बि ₹100 जी तोसां गंदी हलंदी गॾु खफ़न सिर्फ़ु नसीबु थींदो त बि ₹100 जी तोसां गंदी हलंदी गॾु ॿियो मिड़ो ई ॿियनि जो हासिल न थींदई हॾ तंहिंखां मियां तूं पराए माल जी पचर खणी छॾ उहो हिते अहिड़ो अॼो अॾु जेको कमु अचे क़बर में हमल फ़कीर थो चए तंहिंकूं हिर्स हलाक कीता तूं घणे दे पिछू भॼदा रातियां ॾींहं रब रोटी ॾींदा तूं अञा नहीं रजदा सो रब तंहिंकूं यादि नहीं जो एब तेॾे कजदा ओ हमल हिर्स हवाई फिटा कर हे मौत निगारा वजदा हे मौत निगारा वजदा सही ॾाढो सुठो इलाही ख़ूब मिस्टर शकील काइम खानी साहब तव्हां खां पुछंदसि त तव्हां नाज़िम बि रही चुका आहियो न ऐं तव्हां डिस्ट्रिक्ट गवर्नर बि आहियो तव्हां जेको रोटरी फार्म जा मेंबर बि आहियो तव्हां नौजवाननि लाइ छा कयो आहे जेके उमरकोट सामारो या आहिनि सिंध जा नौजवान आहिनि उन्हनि जे रोज़गार या पढ़ाई लाइ बहितरी लाइ कुझु कयो आहे कमु उन में? बिल्कुलु असां कोशिशि करूं पिया असांजे बेसिकली रोटरी जा जेको आहे न असां वटि जीअं हिकिड़ो जीअं रोटरी क्लब्स हूंदा आहिनि अहिड़े तरीक़े सां असांजे नौजवाननि जी जेका तंज़ीम हूंदी आहे उनखे असां रोटरेक्ट क्लब चवंदा आहियूं। अच्छा पोइ उन में 18 साल खां वठी 30 साल जा नौजवान हुन जा मेंबर थी सघनि था त हुननि जा जेका असां रोटरी क्लब्स जेका हूंदा आहियूं हू हुननि खे फुल सपोर्ट कंदा आहियूं हुननि खे प्रोग्राम जेका असांजा प्रोग्राम हूंदा आहिनि हुननि खे बि उहो ई जेको आहे कवर कंदा आहिनि उहे संभालंदा आहिनि ऐं असां हू जेकॾहिं को बि अहिड़ी का ड्राइव कंदा आहिनि राशन ड्राइव थी या ट्री प्लांटेशन थी त उन में असां उन्हनि खे फुल सपोर्ट कंदा आहियूं ऐं उन सां गॾो गॾु असांजा रोटरी में जेका आहिनि लिंकेज तमामु घणा वधी वेंदा आहिनि त हू कोशिशि असांजी इहा ई हूंदी आहे जो असांजा काफ़ी कराची जा वॾा सरमायादार बिज़नेस कम्यूनिटी जी जेका टाइकून्स आहिनि उहे असांजा रोटरी जा मेंबर्स आहिनि त असांजी कोशिशि हूंदी आहे त असांजा नौजवान जेका आहिनि असांजे रोटरी क्लब में जेका मौजूदु हूंदा आहिनि असां कोशिशि कंदा आहियूं हुननि खे बि जेको आहे रोज़गार जे हवाले सां हुननि खे असांजे मेंबर्स मां ई हुननि खे बेनिफिट थी सघे थो असां हुननि खे ॾियण जी पूरी कोशिशि कंदा आहियूं। ऐं इन खां अलावा असीं रोटरी जे प्लेटफॉर्म ते लखें किताबूं
हज़ारे न पर लखें किताबूं असां रोटरी जे प्लेटफॉर्म ते मुख़्तलिफ़ इलाइक़नि में डिस्ट्रीब्यूट करे चुका आहियूं ऐं अञा ताईं तमामु घणियूं लाइब्रेरीज़ जेका आहिनि असां उते क़ाइमु करे छॾियूं आहिनि ऐं असां कंप्यूटर सेंटर्स उते ठाहिया आहिनि त असां कोशिशि करूं पिया त हुननि खे उते कंप्यूटर जी बेसिक जेका इंफॉर्मेशन उते हुननि खे ट्रेनिंग्स ॾियूं असां हुननि खे ऐं हू अॻिते हली रोज़गार जो ज़रियो थी सघे। अहिड़े तरीक़े सां असां मिरपुखास में असांजी हिकिड़ी रोटरी असांजो रोटरी क्लब शारा फैसल आहे त हुननि जेको आहे हुते मिरपुखास में हिकिड़ो इदारो क़ाइमु कयो आहे जेको स्टूडेंट्स खे फ्री ऑफ कॉस्ट जेका स्किल्स ट्रेनिंग जी जेका आहिनि कंप्यूटर जे हवाले सां ॾियनि पियूं ऐं उहो हुननि खे इंश्योर बि कराइनि पियूं ट्रेनिंग खां पोइ त हुननि खे कंहिं न कंहिं वॾे इदारे में हू जॉब प्रोवाइड कनि। माशाल्लाह माशाल्लाह शकील काइमखानी साहब असांजे प्रोग्राम में थोरे ब्रेक जो टाइम सो वरी पाण ॻाल्हि ॿोल जारी था रखूं जीअं त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो असां था वञूं नंढड़ी साही ते। वेलकम बैक नाज़रीन मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हां सां गॾु। जीअं त नाज़रीन मां उमेद थी कयां त तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदा ऐं ॻाल्हियूं ॿोलियूं ॿुधी रहिया हूंदा असांजूं भेणूं असांजा ॿाहिरि बि प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदा। इन करे जो असांजो प्रोग्राम आहे अहिड़ो इंफॉर्मेटिव आहे जंहिंमें सुठियूं ॻाल्हियूं थियूं थियनि कॾहिं राग रंग थो थिए कॾहिं असांजे प्रोग्राम में सुगड़ था अचनि सो इन करे मां चवंदसि त तव्हांखे ॾिसण बि घुरिजे अहिड़ा प्रोग्राम। शकील काइमखानी साहब मां तव्हां खां पुछंदसि जॾहिं ही फ्लड थो अचे या बरसातूं थियनि थियूं त असांजा बंद ई पका छो न आहिनि त बंद जल्दी में ॾही था पवनि पोइ ई शहर ॿुॾियूं था वञनि। हा उहो मूं अॻु में तव्हां सां जेका ॻाल्हि कई त नेचुरल जेका वे आहिनि पाणी जा जेका निकिरण जा ड्रेनेज सिस्टम पंहिंजो आहे हुननि ते थी विया आहिनि कब्ज़ा इंक्रोचमेंट थी चुकी आहे जंहिंजे करे ज़ाहिर हुते हाणे इंक्रोचमेंट थी वई आहे त पाणी त पंहिंजो रस्तो पाण ठाहींदो आहे सही ऐं पाणी ऐं बाहि जेका आहिनि रोकण सां कोन रुकबियूं आहिनि त हुनखे नेचुरल रस्तो न मिलंदो त यकीन हू को त रुख कंदो। ज़ाहिर शहरनि खे त जेका पाण कचा बन ॾींदा आहियूं त हू हिकिड़ा नंढा बन जेका बन लॻाए छॾींदा आहियूं त उन सां हू पाणी त रुकण जो सवाल ई पैदा नथो थिए त इन जे करे जेके नेचुरल रस्ता जेके पाण खोले था छॾूं त इहे पंहिंजा शहर में कॾहिं बि पाणी न ईंदो। उहो सिर्फ़ु सबबु इहो ई आहे त नेचुरल रस्तनि ते नेचुरल वेज़ जेका आहिनि उन्हनि ते असां इंक्रोचमेंट करे छॾी आहे जंहिंजे करे हू जेको पाणी जेको रुख जेको आहे शहर जेका थोरा घणा जेको हेठि सतह जा हूंदा आहिनि त हुननि शहरनि ॾे पाणी रुख करे थो ऐं उन जो पोइ नुक़सानु शहरनि में यकीननि आबादी तमामु घणी हूंदी आहे त उन में पोइ नुक़सानु तमामु घणो थी वेंदो आहे असांजे शहरनि में। हाँ तव्हां सही चयो सर पर जॾहिं असांखे मौसमियात खाते तरफ़ां ख़बर पए थी बरसातूं थियनि थियूं पोइ हर साल ईअं ई थो थिए पोइ ईअं छो थो थिए छा उनजा उपा नथा वठिया वञनि पहिरीं हर साल ई ईअं ॿोध थी अचे ईअं बंदि था टुटनि। असां त 2010 में जेका सैलाब आयो पोइ 2011 में पोइ 2020 में 22 में हींअर 24 में ही पंज जेका आहिनि असां ही जेको आहे डिज़ास्टर असां ॾिसी चुका आहियूं पर असांखे सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे त हर दफ़ा जॾहिं बोर्ड थिए थी त हुन टाइम इहो सवाल बि उथारिया वेंदा आहिनि मुतालबा बि कया वेंदा आहिनि ऐं यकीन बि ॾियारियो वेंदो आहे गवर्नमेंट सतह ते त हिन साल इनशाला असीं जेको आहे रस्ता हिन खे पाणी जा सेम नाला वग़ैरह या कोई अहिड़ा ठाहींदासीं जेको आहे ड्रेनेज सिस्टम असां ठाहींदासीं पर जेकॾहिं साल गुज़री वञे या 4-6 महीना उन बरसातनि खे गुज़री वञनि था त असां जेका माण्हू आहियूं असां जेका पब्लिक आहे उहो बि इन ॻाल्हियुनि खे विसारे छॾींदी आहे जॾहिं त असांखे बार बार असांजे हुकमरान जेका आहिनि या असांजे हल्के जा मुंतखिब नुमाइंदा आहिनि हुननि खे बार बार यादगिरी ॾियारींदा वञूं त साईं असांजो ही जर्नल इशू आहे पाण असां जिथे वञूं था त उहो पंहिंजा जेको पर्सनल इशूज़ या पर्सनल मैटर्स ते असां डिस्कस करे था वठूं उन्हनि खां पर ही जर्नल इशूज़ जेका आहिनि जेके आम पब्लिक खे फ़ाइदो थिए इन ते असां घटि जेको ॻाल्हाईंदा आहियूं इन ते ॻाल्हाइणु खपे हर दफ़ा हुनखे यादगिरी ॾियारणु खपे त साईं पहिरीं ॻाल्हि महिरबानी करे अवां ड्रेनेज सिस्टम असांखे ठाहे ॾियो त आईंदा जेकॾहिं को साल ॿिनि में को वरी बरसातूं अचनि बोर्ड अचनि त असांजा ड्रेनेज सिस्टम ठहियलु हूंदो त असीं ॿुॾण खां बची वेंदासीं असांजा फसल बि बची वेंदासीं असांजो रोज़गार बि बची वेंदो सभु ॻाल्हि बची वेंदी। आसर सां सही चयो पर हर माण्हू पंहिंजे मसइलनि में फाथो पियो आहे त केरु ॻाल्हाए। हा ज़ाहिर आहे उहो ई मूं इहा ॻाल्हि कई बि न त हर को बि जॾहिं वञूं था कंहिं मिनिस्टर वटि या कंहिं मुंतखिब नुमाइंदे वटि त हुते वसी असां पर्सनल मैटर्स जेका डिस्कस कंदा आहियूं त साईं मूंखे कोई स्कूल ॾेई छॾो मूंखे कोई डिस्पेंसरी गोठ में ॾेई छॾो मूंखे रोड ॾेई छॾो या मुंहिंजे पुट खे नौकिरी ॾेई छॾो असां जनरल इशूज़ ते ॻाल्हायूं कोन था त एजुकेशन ते ॻाल्हायूं हेल्थ ते ॻाल्हायूं या असां ड्रेनेज सिस्टम ते ॻाल्हायूं इरिगेशन ते ॻाल्हायूं एग्रीकल्चर ते ॻाल्हायूं पर हुननि खे छॾे असीं ज़ाती मैटर खे उते खणूं था जंहिंजे करे
उहो बि जेका असांजा नुमाइंदा आहिनि उहो बि ॾिसनि था त हिननि खे कंहिंखे ज़रूरत ई कोन्हे जनरल इशूज़ ते ॻाल्हाइनि ई कोन था जी, त असांखे बि ज़रूरत कोन्हे जी 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 त इन करे हू जेको आहे मैटर हल नथा थियनि। हा सर शकील काइमखानी साहब भला ॿुधायो त ही जेके समारोह ऐं उमरकोट में केतिरा नौजवाननि लाइ रांदियुनि जा ग्राउंड आहिनि ऐं हेल्थ जी छा कंडीशन आहे? हेल्थ जेको ग्राउंड्स जे हवाले सां त साईं सरदार शाह खे शाबाश ॾींदुसि त हुननि हींअर 2 ग्राउंड जेको उमरकोट ज़िले में वॾा जेका स्टेडियम जेका आहिनि स्टेडियम टाइप जा उहो हिकिड़ो सामारे में ऐं हिकिड़ो ढोरो नारे में उन ॿिन्ही जॻह ते उहो स्कीम्स तक़रीबन 4-4, 5-5 करोड़ रुपए जी स्कीम हुई उहो ठाहिया आहिनि ऐं हुते जेका आहे असांजा नौजवान जेका उनजो भरपूर फ़ाइदो वठनि पिया हुते रांदि रूंद में मसरूफ़ हूंदा आहिनि शाम जे टाइम ते ग्राउंड आबाद थींदा आहिनि हुते ॿार ईंदा आहिनि खेॾण जे लाइ त इन खां गॾोगॾु लोकल गवर्नमेंट खे इहो गुज़ारिश कंदुसि त हीअ ग्राउंड्स खां गॾोगॾु असांजे हर शहर में हर टाउन कमेटी में हर इलाइक़े में पार्क्स लाज़मी ठाहिनि जेके पार्क हूंदा हुते पार्कनि में लाइब्रेरी ठही वञे त हुते शाम जे टाइम ते हर को पंहिंजे ॿारनि खे घुमाइण बि वठी अचे ऐं हुते जेकॾहिं को पढ़ण जा शौक़ीन हुजनि त पंहिंजी लाइब्रेरीज़ में पढ़ाई बि करे सघनि। सही ऐं तव्हां खां हेल्थ जे बारे में बि पुछो त हेल्थ जी छा कंडीशन आहे समारोह ऐं उमरकोट साइड जी? हेल्थ जी कंडीशन त अॻे ॿुधाए चुको आहियां त हॉस्पिटल्स जे में डॉक्टर्स जी ऐं स्टाफ जी तमामु घणी खोट आहे। जीअं मिसाल ॾियां सामारे जे हवाले सां त सामारे में वेकेंसीज़ आई थिंक 60+ वेकेंसीज़ आहिनि टोटल डॉक्टर्स जी पर हीअं डॉक्टर्स जेका मौजूदु आहिनि हू मुंहिंजे ख़्याल में 5 खां 7 डॉक्टर्स हूंदा त हाणे जेकॾहिं 60 डॉक्टर्स जेका 5 या 6 डॉक्टर हूंदा। कॉल आई आहे रिसीव कयूं। हेलो अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम भेण ख़ुशि आहियो थी? जी जी तव्हां दा केरु पिया ॻाल्हायो? मोहम्मद मुराद मक्सी अदी शदात सां भेण। जी जी अदा तव्हां छा चवणु चाहींदो? असां इहो चऊं त अलाह तव्हांजे टीम ॾे सलामत करे तव्हांजो प्रोग्राम ॾाढो असांखे मज़ो थो अचे हक़ सची पर लाइट आहे जो प्रोग्राम हली थो वञे तव्हांखे मज़ो नथो अचे अॼु लाइट आहे महिरबानी असां तव्हांखे ॾिसूं था रामू खे ॾिसूं था अदी राधा खे ॾिसूं था उन्हनि सां बि राब्तो थींदो इनशाला। माशाल्लाह माशाल्लाह। छा चवणु चाहींदो तव्हां? अदी जेको टॉपिक असां न ॿुधो आहे हाणे जी जी अदा ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे तव्हांजी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम सुबुह मिराण में कॉल कई। जीअं त शकील लंजवाणी साहब काइमखानी साहब असां तव्हां खां पुछी रहियासीं हींअर हेल्थ जे हवाले सां जेको तव्हां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियो त कंटिन्यू रखो हुनखे। त हेल्थ जे हवाले सां मूं जीअं अॻु में बि ॻाल्हि कई त जीअं डॉक्टर्स जे हवाले सां मूं ॻाल्हि कई पे जी 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 त जिथे 50 खां 60 डॉक्टर्स जी ज़रूरत हुजे हुते सिर्फ़ु 5 खां 6 डॉक्टर हुजनि त हू कीअं था प्रोवाइड करे सघनि फैसिलिटीज़ आम पब्लिक खे त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेका डॉक्टर्स जी जेका ख़ाली जॻहियूं आहिनि उहो फ़ौरन पुर कयूं वञनि स्टाफ पुर कयो वञे ऐं जेका दवाऊं जेका आहिनि उन्हनि जी तमामु घणी खोट आहे उहो जेकॾहिं हॉस्पिटल्स खे बेसिक हेल्थ यूनिट्स खे BHUs खे जेका आहिनि उहो दवा जेका ॾिनी वञे त असांजा काफ़ी हेल्थ जे हवाले सां इशूज़ जेका रिज़ॉल्व थी सघनि था। जी 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 ॾाढी सुहिणी ॻाल्हि ॾाढी सुठी ॻाल्हि। फ़क़ीर सुगड़ अली नवाज़ लंजवाणी साहब तव्हां असांखे हाणे छा ॿुधाए रहिया आहियो? हा असां जीअं तव्हां ॻाल्हि कई त बरसाति ईंदी आहे पोइ बंधनि जा मसइला थींदा आहिनि ऐं साईं इहो चयो त असां जेको आहे सो उन वक़्तु पोइ यादि ईंदो आहे त असल में चवंदा आहिनि त बरसाति खां अॻु पंहिंजी झूपड़ी ॾाढी कजे ऐं अहिड़े नमूने सां शाह अब्दुल लतीफ़ भटाई चयो आहे इंसान खे त तूं तयारी कर तोखे क़बर में बि वञिणो आहे तूं अॻे पंहिंजी तयारी कर त हू असांखे हू बि इहा ई ॻाल्हि थो करे त असांखे उन मसइले खां अॻे तयारु थियणु रहणु खपे। शाह साईं थो चए जा कती त कत जा कती त कत ही हॾ विहाणी का पाइती सभु का कते सिबाणी उहो ॼातो जिन ॼाणी तिन हथां पई न छॾी जिन सम्झो उहे नेकी जा कमु कंदा रहिया। कतण जी कान करी सुतो सुहाई हॾ कतण जो मतिलबु आहे त ख़ुदा खे यादि करणु। कतण जी कान करी सुतो सुहाई हॾ सुबा ईंदई ओचिती ईद उघाड़नि गॾु उहो जिते सर्चियूं कंदई सॾु उते सिकंदे सिंगार खे। कथियो ई न काल अॼु पुण ओजण खे मरी काल माना हयाती में कथियो ई न काल अॼु पुण ओजण खे मरी ओ भोरी तोसी बाल कांध करींदो केतिरा रब तो केतिरा गुनाह बशकींदो रोज़ तूं गुनाह पियो करीं। वरी चए थो से तूं वेही विञाया
जे कतण संदा ॾींहुं जवानी में तो रब खे यादि ई कोन कयो, नेकी जा कम कई कोन, उहो वक़्तु तो विञाए छॾियो। से तो वेही विञाया जे कतण संदा ॾींहुं, अर्ट ओॾी न थिए भोरी भोरी सी, उहो कंध खणंदे कीअं अंगण अची बणिजे। क़यामत वारे ॾींहुं तूं मथे कंध कीअं कंदे। वरी चए थो त सोन सारी खां हथड़ा। अलाह साईं असांखे जिस्म केॾो सोन जहिड़ो ॾिनो आहे, त इन सां असां नेकी जा कमु करियूं, सुठा कमु करियूं त सोन सारी खां हथड़ा कून कची रॾ वेही कुंड काबू कर गोहियूं घुतियूं छॾ त सराफ़ाणे सॾु मुर्कियूं हूंद मटाई। क़यामत वारे सॾु थिए त तूं मुर्कियूं था मटे वञी पुरसलात खां। जेकॾहिं गुनाहगार हूंदे त मुर्कंदे कीअं। वरी शाह साईं थो चए भेरी ऐं भाई, पाण खे भेरी ऐं भाई पाण में तकबर वॾाई गुरूर त आउं माना वॾो माण्हू आहियां जा आउं वॾो ॼाणू आहियां जा छा आहियां, इहो सॼियूं वागूं रब वटनि। भेरी ऐं भाई ई वॾूणो कांध रब खे चयो आहे, रब वॾो अथई कुझु ख़्यालु कर, ख़्याल सां हल। भेरी ऐं भाई ई वॾूणो कांध वेठी ओर अर्ट सी ॻिची पायो पांध। पाए रब खे सुवाल कर त मूंखां गुनाह जा कम न थियनि। भेरी ऐं भाई ई वॾूणो कांध वेठी ओर अर्ट सां ॻिची पाए पांध त तुंहिंजो ई विणवांद कितो वितो न थिए। कितो विते जो मतिलबु आहे तूं जेका नेकी कई आहे उहा बि तुंहिंजी ज़ाया न थी वञे, जो तूं कयो आहे उहो कितो आख़िरी बैत आहे। को जो उहा का पाइती कतन ऐं कंबन कारण सूद संवारियो आतण मंझि अचनि, उन जी सूंहं सैयद चए सराफ़ाई सिकनि, उहो अॻियां सुट सदन पाए ताराज़ी न तोड़िया। नेके वारे माण्हू खे हिसाब किताब ई कोन थींदो। सुभान अल्लाह, ॾाढो सुठो ॿुधायो तव्हां फ़क़ीर साईं। सुगड़ फ़क़ीर अहमद अली चांडियो साहिबु, तव्हां असांखे छा था ॿुधायो हाणे सिंगार ॿुधाईंदुसि, सिंगार जा बिस्मिल्लाह। रचो त कसम ख़ुदा दी हुस्न हज़ारे दूर धमाके दर्दा हुण पिया चढ़दा। कसम खुदा दी हुस्न हज़ारे दूर धमाके दर्दा हुण पिया चढ़दा। अखियां अड़ियां दिलियां कड़ियां थिड़ थिड़ आशिक थिड़दा हुण पिया चढ़दा। जेंदम जड़ियां लगियां लड़ियां सड़ सड़ सीना सड़दा हुण पिया चढ़दा। देख अबासी रंग सजणदा खड़ आशिक वाटा खड़खड़दा हुण पिया चढ़दा। बुलबुल बुण बुण कुण कुण कोयल तालब सांवल तरदा हुण पिया चढ़दा। चूर चंदूरो चंचल चांगो कड़कड़ के हर करदा हुण पिया चढ़दा। पाक पसीना शान शकरदा कौसर वाली वरदा हुण पिया चढ़दा। लबड़ा माही मेन महबूबी अंग अंग साडा अड़दा हुण पिया चढ़दा। नोक निशान पर नाख नूरी जोहर जलवे जड़दा हुण पिया चढ़दा। मलूक जहा मस्तान लखे वल घेड़ ई जो घिड़दा हुण पिया चढ़दा। ए नाम सजणदा विंदर वदीफा पल पल आशिक पढ़दा हुण पिया चढ़दा हुण पिया चढ़दा। अरचो त हकीकत में हबीबन जे आहे घर बार ते चौकी। हकीकत में हबीबन जे आहे घर बार ते चौकी। सवे सूर्य सिपाही जन दरे दिलदार ते चौकी। हलियो गुलशन जॾहिं जानी लगी बाज़ार ते चौकी। अजब पर्दो अजीबन जो रुख अनवार ते चौकी। सभा गूंजी हचो पर्दो ॾिठम सिंगार ते चौकी। त कजल कहरी कयो कब्ज़ो अखियुनि जी धार ते चौकी। मिज़िक मोहरा मथां बिरवन ॾियनि हर वार ते चौकी। कंगी केॾी मचाई आहे रंगी रुखसार ते चौकी। कमन काकुल कया काबू सॼे संसार ते चौकी। बेसर बैनी लॻल लाली लबे में नार ते चौकी। हिना उल्डर नरम अंगड़ा दस्ते यार ते चौकी। मुबारक पेर पर्दे में अजब चौकी। अहिड़ी चौकी जो चौकीदार ते चौकी। अजायब रंग अबासिया अजायब रंग अबासिया मना मनठार ते चौकी। मगर कंहिंजी अञा कान्हे दिले नादार ते चौकी। मलूक महबूब सां मेलो ख्वाबन ऐं ख़यालनि में खुदा ॼाणे अञा कान्हे पंहिंजे प्यार ते चौकी पंहिंजे प्यार ते चौकी। ॾाढो ख़ूबसूरत तव्हां ॿुधायो। शकील काइम खानी साहिबु, तव्हां असांजे नौजवाननि खे छा चवंदो को पैगाम? मुंहिंजो तो आख़िर में इहो ई पैगाम हूंदो त पंहिंजे नौजवाननि जे लाइ ऐं बल्कि असांजे हिन मुआशिरे जे लाइ इहो पैगाम आहे त असां नियाणियुनि जी तालीम ते तवजो ॾियूं। जेकॾहिं असांजी नियाणियूं जेका आहिनि तालीम याफ़्ता थी वियूं त असांजो मुआशिरे में तमामु घणी पॉज़िटिव चेंजिंग अची वेंदियूं। सही सही, इलाही ज़बरदस्त। ऐं असांजे सुबुह मेराण प्रोग्राम लाइ तव्हां छा चवंदो? माशाल्लाह, सुबुह मेराण प्रोग्राम त तमामु बहितरीनु हिकिड़ो प्रोग्राम आहे जंहिंमें ख़ाली एंटरटेनमेंट ई न पर काफ़ी ॼाण मिले थी हिन में। ऐं काफ़ी व्यूवर्स आहिनि हिन मेहरान टीवी जा, हिन स्पेशली हिन सुबुह मेहरान प्रोग्राम जा। हिन में हिकिड़ी दफ़ा पहिरीं बार आयो हुउसि, ॿियो बि मुंहिंजो प्रोग्राम आहे। जॾहिं पहिरीं आयो हुउसि त हुनजो मूंखे तमामु बहितरीनु हिकिड़ो फीडबैक मिलियो
त इन करे मुंहिंजी ख़्वाहिश बि हुई त आउं दोबारा बि इन प्रोग्राम में अचां ऐं अॼु वरी बि इन प्रोग्राम में मौजूदु आहियां। इलाही ज़बरदस्त। फ़कीर सुगड़ अली नवाज़ लंजवाणी साहब, तव्हां छा चवंदो? तव्हां सुबुह मेराण जे लाइ तव्हां पहिरीं बची चुका आहियो हिते। हा, सुबह मेराण पंहिंजो मट पाण आहे ऐं सुबह मेराण माशाअल्लाह जेका आहे सुबह मेराण पंहिंजो मट पाण आहे जेको असांजे सिंध या पाकिस्तान जे मसइलनि ते जेको ॻाल्हायो वञे थो ऐं सुठा मुक़रर जेके घुराया वञनि था उन्हनि खां ॿुधो वञे थो ऐं सुठा सुघड़ ऐं उहे बि माशरे जे माहौल ते ऐं सूफ़ियत खे जो पैगाम खे आम करण लाइ त तमामु सुबह मेराण बहितरीनु सिंध जो चैनल आहे जेको असां हिते अची करे असांखे हिकिड़ी ख़ुशी थींदी आहे त ॼण असां सॼो मसइलो असांजे अॻियां पियो आहे, सॼी सिंध जो मसइलो असां ॾिसूं था ऐं हिक ॿिए सां ॾुख सुख ओरियूं था। बाक़ी आख़िरी में इहो चवंदासीं त असांजे सिंध में नफ़रतूं ऐं झेड़ा ऐं क़बाइली ऐं ज़ाती झेड़ा जेके आहिनि वधंदा आहिनि, उहो जेकॾहिं असां रब खां उमेद था रखूं त असांजा कबीरा गुनाह माफ़ कर त असीं हिक ॿिए खे बि माफ़ करे। बिल्कुलु बिल्कुलु सुठी ॻाल्हि। फ़कीर अहमद अली चांडियो साहब, तव्हां छा चवंदो? सुबुह मेराण प्रोग्राम लाइ तव्हां पहिरीं बची चुका आहियो बस असांजे प्रोग्राम में। मुंहिंजो इन प्रोग्राम जे लाइ ही बेहत ई काफ़ी आहे। जी जी त बिस्मिल्लाह। मेहरियाण में मौजा बाक त कान्हे, वाह वाह। मेहरियाण में मौजा बाक त कान्हे, रात रुनी आ माक त कान्हे, डुबरी सागी चाक त कान्हे, कोत खणी वियो दिल जी दौलत हाड़े में ॾिस हाक त कान्हे, मोहबत आ मीरास असांजी उन खां वध इमलाक त कान्हे, निंड उखेड़े ॻोल्हियो मंज़िल सुतल काबे बाग त कान्हे, नज़रूं कंद झुकाए हल तूं पर्दे में का पाक त कान्हे, बिना अमल जे ॻाल्हियूं कूड़ियूं, मिठल इश्क मज़ाक त कान्हे, मिठल इश्क मज़ाक त कान्हे। इलाही खूब, इलाही ज़बरदस्त। सर शकील कायम खानी साहब, तव्हांजी बि महिरबानी ऐं फ़कीर सुगर अली नवाज़ लंजवाणी साहब ऐं फ़कीर अहमद अली चांडियो साहब, तव्हां सभिनी महिमाननि जा लख लख थोरा महिरबानी। तव्हां टाइम ॾिनो ऐं अहिड़ी ज़बरदस्त कचहरी कई असांजे नाज़रीन ॿुधी ऐं मां तव्हां खां महिरबानी कंदसि। जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम सुबुह मेराण जो हाणे वक़्तु थिए थो ख़तमु। वरी पाण सुभाणे जुमे मुबारक जे ॾींहुं भलारे ॾींहं ते मिलंदासीं। मूंखे सदफ शाह खे ऐं मुंहिंजे टीम खे ॾियो इजाज़त। सदाईं गॾु।